नाज़रीन प्रोग्राम सुबह मेराण में मां तहांजी पंजी सैयद सदफ बुखारी तव्हां सां गॾु जीअं त नाज़रीन तव्हां लाइ नेक तमन्नाऊं नेक ख्वाहिशूं जिथे हूंदा ख़ुशि हूंदा आबाद हूंदा जीअं त वीकेंड ख़तमु थियो आहे मुंहिंजा भाउ भेण सभु ऑफिसुनि में पंहिंजे कमनि खे लॻी विया हूंदा के वरी असांजो प्रोग्राम सुबुह मेराण ॾिसी रहिया हूंदा जीअं त नाज़रीन 14 अगस्त इलाही वेझो आहे ऐं असांजा जेके नंढड़ा ॿारड़ा आहिनि उन्हनि खे त छुटियूं आहिनि उहे घर में मल्हाईंदा ऐं असां बि नंढा हूंदा हुआसीं त 14 अगस्त जूं इलाही तयारियूं कंदा हुआसीं ऐं 14 अगस्त घर में मल्हाईंदा हुआसीं ऐं लॻड़ियूं वॻड़ियूं लॻाईंदा हुआसीं जिते पाकिस्तान जो इहो झंडो आहे या उन ते सितारो आहे ऐं ग्रीन कलर जूं हूंदियूं जेके झंडियूं हूंदियूं लॻाईंदासीं ऐं इलाही ख़ुशीअ सां मल्हाईंदा हूंदासीं उमेद आहे त तव्हांजा बि ॿारड़ा ऐं तव्हां इलाही ख़ुशीअ सां मल्हाईंदो ऐं तयारियूं करे रहिया हूंदो 14 अगस्त मल्हाइण जूं ऐं 14 अगस्त जे ॾींहं जूं इन करे जो जेका आज़ादी हूंदी आहे उहा पखियुनि खे बि प्यारी हूंदी आहे इन करे असां पंहिंजी आज़ादी बि इलाही तमामु ऐं जुस्तजू ऐं ख़ुशीअ सां मल्हाईंदासीं जीअं त नाज़रीन मौलाना रूम चयो आहे त हू जॾहिं नंढो हू माना शुरू में सोचींदो त चवंदो हो त मां सॼे माना सभिनी खे बहितर कंदुसि पोइ वरी हुन सोचियो त मां पंहिंजो पाण खे बहितर कयां त मां इहो ई तव्हांखे चवंदी हलंदसि त पंहिंजो पाण खे जेतिरो थी सघे बहितर कयो सॼे तव्हां समाज खे सॼे मुआशिरे खे जॾहिं तव्हां सोचींदो असां बहितर कयूं त तव्हां कुझु बि न करे सघंदव छो जो शुरूआति पाण खां थींदी आहे ऐं पाण खे बहितर कंदो त सभु कुझु थी सघंदो ऐं इनखे पॉज़िटिव जेके वेब्स आहिनि तव्हां लाइ आहिनि जीअं नाज़रीन हमेशह जीअं अॼु बि असां सां स्पेशल महिमान गॾु आहिनि मां उन्हनि जा नाला खणंदी हलां प्रोफेसर रोहेल अहमद शेख साहब जेको गवर्नमेंट पॉलिटेक्निकल इंस्टीट्यूट मटियारीअ जो प्रोफेसर आहे ऐं ॿियो जेको स्पेशल महिमान असां सां गॾु आहे नासिर ख़ान बुनेरी जेको स्टेज टीवी जो आर्टिस्ट आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में उन खोड़ सारा प्रोग्राम कया आहिनि ऐं सिंधीअ में बि प्रोग्राम कया आहिनि ऐं पाण माना उन जो बेसिक जेका लैंग्वेज आहे उहा पश्तून लैंग्वेज आहे जीअं त नाज़रीन असां सां अॼु तावन प्रोडक्ट कयो आहे उहा आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो जीअं त नाज़रीन हाणे था हलूं असां पंहिंजे स्पेशल महिमाननि ॾे जीअं त मां उन्हनि खे वेलकम कंदसि ऐं सलाम कंदसि जीअं त सर कीअं आहियो ठीकु आहियो अस्सलाम वालेकुम सर ऐं सर तव्हां ॿुधायो तव्हां सुबुह कीअं माना मल्हाईंदा आहियो ऐं तव्हांखे हिते कीअं अॼु लॻी रहियो आहे सुबुह बस हाणे थोड़ी बहितर थी थिए अॻे खां थोरो मौसम बहितर थियो आहे न त गर्मी हूंदी त परेशानी थींदी हींअर थोरो बहितर थियो आहे राति थधी थी थिए ॾींहुं गरम बसि सियारे ॾे डोड़ आहे किथे था पहुचूं सही सर सर तव्हां त कॉलेज वेंदा हूंदो न त हाणे वरी स्कूल बंदि लॻा पिया आहिनि कॉलेज बंदि लॻा पिया आहिनि त हाणे तव्हां कीअं महसूसु कंदा आहियो न कीअं माना सुबुह मल्हाईंदा आहियो ऐं कीअं तव्हांजा ॾींहं पिया गुज़रनि असल में हाणे छा आहे त जेके टीचर्स आहिनि ॿारनि जूं वेकेशन्स आहिनि मां हुते प्रिंसिपल आहियां त मूंखे वञिणो पवंदो आहे पोइ हाणे कॾहिं कॾहिं वरी महिराण टी वी वारा कुर्ब सां सॾींदा आहिनि त पोइ वेकेशन आहे इन करे मोकल करे सघिजे थी अॼोको ॾींहुं वरी तव्हां स्पेयर कयो अथमि त वरी तव्हांखे हिते मिलां त वरी सुभाणे वरी वेंदुसि मटियारी 14 अगस्त जी तयारी हिन दफ़े थोरो गड़बड़ थी आहे पोइनि सालनि में बि हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि थो पवे हिकु ॿ दफ़ो ईअं थियो आहे पर हिन साल वरी थोरो बरसातुनि जो हुई अॻकथी ऐं ॿारनि जी तकलीफ़ जे करे गर्मियूं बि इलाही हुयूं ऐं जेका हक़ीक़त आहे त अगस्त जीअं शुरू पियो थियो जुलाई जे आख़िरी हफ़्ते में गर्मी उरूज ते हुई ऐं हब्स बि हो बरसातूं बि कोन थियूं त बरसातूं बि थियणियूं हुयूं वरी ॿोॾि जो बि ख़तरो हो जंहिंजे करे मोकलूं एक्सटेंड कयूं हुयूं पर उन में वरी इहो थियो मसइलो त पंहिंजो जेके ख़ुशियूं आहिनि आज़ादी जूं उहे थोरी घटि थी वयूं छो जो स्कूल कॉलेजनि सां तमामु घणो माण्हुनि में जेको आहे सो जोश ऐं वलवलो थो थिए ॿारनि में पेरेंट्स में टीचर्स जे करे सो उहो थोरो घटि आहे पर माना हिकिड़ी गवर्नमेंट जे लेवल ते बि हुननि इहो चयो आहे त भई तव्हां स्कूल खोलियो ऐं उन्हनि ॿारनि खे सॼो जेके पार्टिसिपेट कनि था या जेके ॿार परफॉर्म करणु चाहिनि था या इदारनि में खोले उन्हनि में स्टाफ ऐं जेके ॿार अची सघनि वेझा उन्हनि खे सॼे फ्लैग होइस्टिंग आहे जेको झंडो फड़काइण वारी जेका रस्म आहे उहो ज़रूरु कयो त इंशाअल्लाह ताला उहा तयारी आहे ऐं वरी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स जे हवाले सां DCs बि हिकिड़ी जेका असां डिप्टी कमिश्नर्स बि रखी आहे पंहिंजे ऑफिसिस में त उहे बि थींदो पर हिन दफ़े थोरो हिन जे मोकलुनि जे करे थोरो मामिलो थधो आहे बाक़ी त हूअ आज़ादी जी अल्हम्दुलिल्लाह सभिनी खे ख़ुशी आहे बिल्कुलु अल्लाह जो शुक्र आहे अल्लाह जो शुक्र चयो त जानवरनि खे बि आज़ादी प्यारी हूंदी आहे ऐं पंहिंजी आज़ादी जो जेको ॾिहाड़ो आहे इलाही जोश ख़रोश सां माण्हू मल्हाए सिर्फ़ु तव्हां कीअं था ॾिसो ही जेके मोकलूं थियूं आहिनि त एजुकेशन खे लॉस थो थिए ॿारनि जी एजुकेशन में
त थोरो हिन ते तव्हां हाणे ॿुधायो। अॼुकल्ह त उहा ॻाल्हि ई न रही आहे, एजुकेशन हाणे ओड़ी एजुकेशन न रही आहे। हींअर तव्हां ॾिसो त यूट्यूब ते या तव्हांखे सोशल मीडिया ते या मोबाइल जे व्हाट्सएप ते सभु टीचर्स अवेलेबल आहिनि, हर शइ अवेलेबल आहे। सही जंहिं ॿार खे पढ़णो आहे हाणे उहा पाबंदी न रही आहे त तव्हां वञी क्लास में विहो, अटेंडेंस लॻारायो ऐं पोइ तव्हां जेका जॻह तयारी कयो पेपरनि जी या इम्तिहान जी या पंहिंजी मुस्तक़बिल जी। त जेकॾहिं हाणे त उहा ॻाल्हि ई कोन रही आहे। जेकॾहिं घर में ॿारु वेठो आहे जेको पढ़ण वारो हूंदो उहो हींअर बि पढ़ंदो हूंदो। तव्हां अंदाज़ो कयो न त हाणे जेकॾहिं तव्हां अॻे असां निकिरंदा हुआसीं यूनिवर्सिटियुनि में त वञी उहा टीचर तां लोड लहंदो, ॿारु जेको आहे उहो पुछाणो कोन थींदो हुन खां त तूं आए, टेस्टूं ॾिनई न ॾिनई, पढ़े न पढ़े। इम्तिहान में ख़बर पवंदी त कंहिंजो केतिरो ग्रेड थो बीहे। त हाणे प्राइमरी लेवल ते या सेकेंडरी या पंहिंजो तव्हां ॾिसो कॉलेज लेवल ते त हाणे अहिड़ी पाबंदियूं रहियूं कोन्हनि। जेकॾहिं ॿारु न बि अचे थो ऐं परफॉर्म करे थो त उनजी महिनत आहे, उहो घर वेही महिनत करे सघे थो। ऐं इहा तव्हां जीअं इंट्रो में बि ॻाल्हि कई त हर को पंहिंजे पाण खे बहितर करे, अकेलो इंडिविजुअल ठीकु थींदो त मुआशिरो ठीकु थी वेंदो। असां वटि इहा डोड़ इहा हूंदी आहे त बाबा फलाणो बि त करे थो, फलाणे बि टैक्स चोरी कई आहे, फलाणो बि रूल तोड़े वियो, फलाणो सिग्नल तोड़े वियो, या पार्किंग ग़लति बीहारी त तव्हां ॿिए खे ॿुधाईंदो पुलिस वारे खे त बाबा हुनखे त रोक। भई तव्हां पंहिंजो किरदारु निभायो, हर को माण्हू अलॻि अलॻि निभाईंदो त इनशा अल्लाह ताला ठीकु थी वेंदो। ईअं ई शागिर्दनि लाइ आहे, शागिर्द पाण खे अकेले परफॉर्म कनि, उहो इंतज़ारु न कनि त टीचर पढ़ाईंदो, उहो इंतज़ारु न कनि त यूनिवर्सिटी में या कॉलेज में लाइब्रेरी हुजे या क्लासरूम हुजे या तव्हांखे मल्टीमीडिया हुजे, हर को पाण परफॉर्म करे इनशा अल्लाह ताला मुआशिरे में चेंज अची वेंदी। बिल्कुलु असांजे प्रोग्राम जे तवसुल सां शागिर्द जेके असांजा नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि त उहे बि ईअं ई कंदा, पंहिंजे ॿारनि खे हू ॿुधाईंदा त भई तव्हां पाण खे पहिरीं कयो, ट्रेंड कयो, सही कयो। अगरि तव्हां पाण पढ़ंदो कंदो त ज़रूरी न आहे त उस्ताद ते डिपेंड थो करे उहो पढ़ाए। कोविड जे करे असांखे फ़ाइदो थियो इलाही, त ऑनलाइन शयूं हलियूं, मार्केटिंग हली, तव्हांजी तालीम ऑनलाइन हली वई ऐं असांजा बि इलाही क्लासिस असां ऑनलाइन हलाया। ऐं पंहिंजो इन हवाले सां जेके ॾिठो वञे त चेंज आहे। स्कूल खुलियल बंदि थियण सां हाणे हिकिड़ो कन्वेंशनल, हिकिड़ो रस्मी रवाजी, हिकिड़ो हिक ॿिए जे मथां असां जेको आहे सो इल्ज़ाम तराशी था कयूं। बाक़ी जंहिंखे पढ़णो आहे, जंहिंखे कमु करिणो आहे, उहो अलॻि सां बि करे पियो। बिल्कुलु। जीअं त नाज़रीन असां था हलूं नासिर बुनेरी साहिब ॾे, असां उन खां पुछंदासीं त भई हुनजो सुबुह कीअं थो गुज़रे ऐं हू जेको 24 अगस्त इलाही वेझो आहे उहे कीअं था ॾिसनि असांजे ॿारनि खे, माण्हुनि खे, कीअं हू जोश ख़रोश सां तयारियूं करे रहिया आहिनि ऐं उन जे पस मंज़र में कुझु ॿुधाइनि। महिरबानी सदफ़। सुबुह त ज़ाहिर आहे जीअं तव्हां इंट्रो में ॿुधायो त पश्तो स्पीकिंग आहियां, माज़रत सां त सुबुह जो फजर जे नमाज़ लाइ उथंदा आहियूं, अलाह जो वॾो अहसान आहे। उन खां पोइ सिलसिला शुरू थी वेंदा आहिनि। त ज़ाहिर 24 अगस्त पाकिस्तान आज़ादु थियो ऐं हिकिड़ो वॾो ॾींहुं आहे असांजे लाइ। जीअं सरगाल कई त स्कूलनि जी मोकलूं आहिनि, ज़ाहिर वधीक जेकी आहे हिन जी उहा स्कूलनि में हूंदी आहे ॿारनि खे। त बहरहाल आज़ादी मल्हाइणु खपे। ऐं असां में जेको सिस्टम डेवलप पियो थिए न, उहो ॾाढो किनो ऐं ॾाढो बुरो आहे। मां सम्झां थो त जीअं मां मोटर साइकिलनि जा सलंसर करी, नई नसल पेरेंट्स उन्हनि खे नथा सम्झाइनि, उहो मोटर साइकिलनि जा उहो कढी उनजी जेकी हिकिड़ी बधी हिकिड़ी किनी आवाज़ु निकिरंदी आहे, या हाणे इहे पुपलू अची वियल बाजा, त मां सुबुह ई ॾिठी पई ख़बर त इस्लामाबाद में त पाबंदी उन्हनि हणी छॾी आहे। त मक़सदु अहिड़ी शयूं ईजाद था कनि पंहिंजे पैसनि जे लाइ, ॿिनि पैसनि जे लाइ, पर माण्हुनि जो सुकून बर्बादु था कनि। ॾिसो न, मुल्क आज़ादु थियो आहे त हुनजे लाइ माण्हू इबादत करे, नफ़लूं पढ़े, अलाह खे वाॼाए त भई शुक्र अल्हम्दुलिल्लाह त असां हिकिड़े आज़ादु मुल्क में आहियूं। जीअं हाणे फ़लस्तीन खे ॾिसो, उन्हनि सां त ही असांजे लाइ एग्ज़ाम्पल आहिनि। पर असां हिननि पासनि खे नथा ॾिसूं। जीअं सरगाल कई त माण्हू बुराई जी मिसाल न, फलाणो जो करे पियो, फलाणो निमाज़ पढ़े त पाण निमाज़ जी मिसाल छो नथा ॾियो? भई हू पढ़े पियो निमाज़, आउं बि निमाज़ पढ़ां, हू नेकी जो कमु करे पियो त आउं बि कयां। त उहो ग़लति ॻाल्हि जी मिसाल ॾींदा, फलाणो त करे पियो फलाणो। त मां चवां थो त महिरान टीवी जे हिन स्क्रीन ते त ख़ुदा जे वास्ते तव्हां कोशिशि कयो त सुठी जेकी माण्हुनि जी आदतूं उन्हनि खे
जेको आहे त पंहिंजे वेझे वठी अचो कैच कयो उन्हनि खे। उन्हनि खे कैच कयो, बुराइयुनि खे छॾियो। अगरि हिकिड़ो माण्हू बुरो करे थो त हुनखे बुरो सम्झो, बिल्कुलु हुनजी मिसाल न ॾियो। त असांजे माशरे में ई वॾो हिकिड़ो फुकदान मूंखे नज़र अचे थो त माण्हू फौरन बुराई जी मिसाल ॾींदा, यार फलाणो करे पियो असांखे, त मां चवां त इहा शइ न हुजणु खपे। सही मुल्क आज़ादु आहे त हुनजे लाइ हुनजो शुक्र उन हिसाब सां केतिरी कुर्बानीनि सां असांजे वॾनि जेको आहे त पाकिस्तान खे आज़ादु करायो आहे। पोइ केतिरा माण्हू हुन में शहीद थिया, केतिरी कुर्बानियूं माण्हुनि ॾिनियूं, औरतुनि जूं कुर्बानियूं आहिनि, ॿारनि जूं कुर्बानियूं आहिनि मर ज़माने में। त हू उनखे साम्हूं वठी अचनि पंहिंजे ज़हन में ऐं पोइ अलाह जो शुक्र अदा कनि। सही सही। भला नासिर बुनेरी साहब, तव्हां ॿुधायो कीअं तव्हां इन तरफ़ आयो, स्टेज वरी ये प्रोग्राम्स, वरी सिंधी तव्हां कया आहिनि प्रोग्राम, तव्हांजी पंहिंजी बेसिक जेका आहे मदर लैंग्वेज उहा आहे पश्तो लैंग्वेज आहे, त थोरो इन जे बारे में असल में सदफ छा आहे त ये फनकार जेको आहे न, ही अलाह जी ॾात हूंदी आहे। मक़सदु ही को कॉलेज में को पढ़ी माण्हू कोन अदाकार थींदो आहे, ही अलाह तरफ़ां हिकिड़ी ॾात आहे ऐं उहा जंहिंमें आहे। हाणे सर ज़ाहिर आहे पॉलिटेक्निक सां हुननि जो वास्तो आहे त उन में ज़ाहिर आहे इंजीनियरिंग या इन टाइप जी शयूं, पर फनकार जी असां वटि का अकेडमी त आहे कोन पाकिस्तान में, ॿाहिरि मुल्कनि में आहियूं, पर असांजे मुल्क में जेकी फनकार आहिनि इहे ॾात ॾिना आहिनि। अलाह पाक हिननि खे ॾात ॾिनी आहे ऐं मां नंढे हूंदे खां ई जेको आहे त फनकार हुउसि। मतिलबु कॾहिं फ़क़ीर जो वेस करे पोइ घरनि में पिना पियो, कॾहिं अरबी ठही उन तवे खां पोइ काल हणी ॾाढ़ी ठाही अरबनि वांगुरु, पोइ अरबियुनि वांगुरु कपिड़ो पाए, कपिड़ा वॾा पाए। पोइ मक़सदु आहे त उहो नंढपण खां ई मूंखे फनकारी जी जंहिंखे शौक़ु हुयो। पोइ जॾहिं वॾा थियासीं त पोइ स्टेज ते अची वियासीं। मुंहिंजो भाउ वॾो बि स्टेज ड्रामा कंदो हो, यूसुफ दुरानी नालोसि, त हुनखे ॾिसी ॾिसी पोइ अची वियासीं हिन फन में। वॾा असांजा पाकिस्तान ठहण खां पहिरीं लॾे आया सिंध में, पोइ असां हिते ई ॼायासीं सभु भेण भाउर, ऐं मां घर में सभिनि खां नंढो आहियां, त मां 60 अबाउ आहियां। त हिन खां अंदाज़ो लॻायो त पाकिस्तान ठहण खां पहिरीं हिते आहियूं सिंध में, त इन करे पंहिंजी सिंधी ॿोली जेकी आहे त ॻाल्हायूं पिया। ऐं पश्तो मुंहिंजी वालदा जेकी त उहा ॾाढी सख़्तु हूंदी, अलाह हुनजी मग़फ़रत करे, त उहा असांखे घर में ॿी ॿोली ॻाल्हाइण कोन ॾींदी, पंहिंजी ॻाल्हायो। त शुक्र अलहमदुल्ला त पंहिंजी बि ॿोली असांजे हथ में आहे। ऐं जेकी ॿी असां सिखियो आहिनि त उहो बि अक्सर सिंधी दोस्त चवंदा आहिनि त भई सिंधी ॿोली खे हथी ॾियो हथी, त मां हुननि खे मज़ाक में चवंदो त भई घर में तव्हां पाण उर्दू ॻाल्हायो, त सिंधी खे नासिर बुनेरी त हथी कोन्हे। हा, नासिर बुनेरी साहब इहो यानी फुकदान आहे त असांजा जेके सिंधी आहिनि त उहे वरी उर्दू था ॻाल्हाइनि, त जेका पंहिंजी मदर जेका आहे न लैंग्वेज उहा ई पंहिंजे घर में ॻाल्हाइणु खपे, त उहो ॿारड़ा बि कैच था कनि। असांजी वालदा जो मां इहो सॼो क्रेडिट हुन ते थो वञे त उहा असांखे ॿी ॿोली घर में ॻाल्हाइण कोन ॾींदी। ऐं हुनजी में ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त मक़सदु आहे त ॿी ॿोली ॻाल्हाइण जो मक़सदु तव्हां पंहिंजी ॿोली खे हल्को था कयो, पंहिंजी ॿोली जी इंसल्ट था कयो, या पंहिंजी ॿोली खे तव्हां अहमियत नथा ॾियो। त मां चवां थो त पंहिंजी ॿोलियूं सभु असांजियूं आहिनि, असांजा धार कोन्हनि। उर्दू असांजी क़ौमी ज़बान आहे, पर छा आहे त पंहिंजे खे छो माण्हू छॾे। उस्तादी हुनर त इहा त तव्हां ॿी हथु कयो न, हाणे तव्हां पंहिंजी छॾे ऐं ॿी खे तव्हां कयो त तव्हांजी हुन में वैल्यू उहा न रहंदी जेकी तव्हांजी पंहिंजी ॿोली में हूंदी। ऐं इन ते मूंखे फ़ुक्र आहे, अलाह शुक्र अलाह, त मां तव्हां यकीन कयो त मूंखे सिंधी ॿोली सां एतिरी मोहबत आहे त मां हाणे तव्हांजी एक्सप्लेनेशन जी त मूंखे ख़बर कोन्हे त तव्हां कीअं मक़सदु, पर मुंहिंजी पंहिंजी इहा आहे त मां चवां थो त इहा सिंधी ॿोली हिकिड़ी मिठी ॿोली आहे, हिकिड़ी क़दीमी ॿोली आहे। ऐं असांजे पठाननि जा जेके रस्म रिवाज आहिनि या सिंधियुनि जा त इहे मिलनि बि था पाण में। हा बिल्कुलु, महिमान नवाज़ सिंधी बि आहे, महिमान नवाज़ पठान बि आहे। त मक़सदु आहे पोइ ज़िमेदारी जेको आहे त पोखे जो कमु सिंधी बि करे थो ऐं पुख़्तून बि करे थो, वधीक उन्हनि जो जेको तालुक़ु आहे ज़रात सां आहे, त इहे रस्मूं पाण में मिलनि थियूं। हा बिल्कुलु, सिंधी ॿोली प्यारी ॿोली, मिठड़ी ॿोली, पंहिंजी ॿोली। हा, जीअं त मां रोहिल साहब तव्हां खां पुछंदुसि त तव्हांखे छा शुरू खां ई हो त मां प्रोफेसर थींदुसि, या तव्हांजो कुझु ॿुधायो पंहिंजे एजुकेशन जे लाइ, तव्हां कीअं एजुकेशन किथां तव्हां बिलोंग था कयो, केतिरी तव्हांजी एजुकेशन आहे, थोरो पंहिंजे
यानी बारे में ॿुधायो। मुंहिंजो असल तालुक़ त असांजो ॾाॾाणो रोड़ी जो जी जी ॾाॾो मुंहिंजो रोड़ी में हो DPP हो, डिस्ट्रिक्ट पब्लिक प्रोसिक्यूटर हो, जी जी ऐं नानाणा मुंहिंजा हैदराबाद जा, अच्छा ऐं जेको आहे सो असांजो ख़ानदानी हो, ॿई भाइर हुआ, ॾाॾो ऐं नानो मुंहिंजा ॿई भाइर हुआ। त हिकिड़ो भाउ रोड़ी में पियो रहे, हिकिड़ो हैदराबाद में। त रोड़ी में मां क्लास 4 ताईं पढ़ियो आहियां, उते पब्लिक स्कूल में, सखर नओं ठहियो हो तॾहिं। अच्छा ऐं जेको आहे सो 71 72 जी ॻाल्हि आहे। पोइ असां अची वियासीं 77 में, असां अची वियासीं दादू। मुंहिंजो बाबा टीचिंग लाइन में हो, बॉटनी जो प्रोफेसर हो, ऐं 2016 में बाबा जो इंतकाल थियो आहे। त उन हवाले सां बाबा जी जिते पोस्टिंग थींदी वयूं, असां हुननि सां गॾु निकितासीं। रोड़ी असां छॾी 1977 में, माना क्लास 4 में हुउमि। उन खां पोइ असां आयासीं दादू। दादू मां 5 साल उते रहियासीं, त मां 8th क्लास ताईं पहुची वियुमि। उन खां पोइ मां मैट्रिक कई आहे हैदराबाद मां, नूरमहल हाई स्कूल मां, ऐं तमामु सुठो टाइम हूंदो हो, तमामु बहितरीनु उस्ताद हुआ। वरी मुस्लिम कॉलेज में बाबा प्रिंसिपल हो, वरी मुंहिंजो मुस्लिम कॉलेज मां ई इंटर कयुमि। ऐं अलहमदिल्ला उन वक़्तु जेको आहे सो नवाब शाह ऐं जामशोरे में हूंदी इंजीनियरिंग यूनिवर्सिटी हुई, जामशोर हो, त हुनजो कॉलेज हूंदो हो। वरी पोइ मां इलेक्ट्रॉनिक्स में महरान यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन कई, बैचलर ऑफ इंजीनियरिंग। उन खां पोइ वरी 2010 में हितां ई वरी मास्टर्स कयुमि महरान में। 1994 खां वठी मां टेक्निकल एजुकेशन में आहियां। शुरू खां वठी असांजो ईअं हूंदो हो त मुंहिंजो शौक़ु हूंदो हो टेलीकम्युनिकेशन में, ऐं असिस्टेंट डिविजनल इंजीनियर जेका थींदा आहिनि AD। पर क़िस्मत जी ॻाल्हि आहे, जिते अलाह साईं रोज़ी रखी, वरी पोइ ही कमीशन हुई 1994 में। कमीशन पास करे मां अची वियुमि टेक्निकल एजुकेशन में। पोइ हैदराबाद खां वरी पोइ कराची में पोस्टिंग रही, सकर में रही, ऐं वरी हाणे हैदराबाद में हुउसि मां 2020 खां वठी मां मटियारी में आहियां एज़ अ प्रिंसिपल। हिते हुयो त हैदराबाद में टेक्निकल कॉलेज आहे जेको वहदत कॉलोनी जो, उते हुयुसि। ऐं अलहमदिल्ला मुंहिंजो मसरूफ़ रहियो आहे टाइम, मुस्तक़िल 1 खां 2 नौकरियूं, माना सेंटर वग़ैरह बि हलायोसीं असां। प्राइवेट सेंटर हूंदो हो, कॉलेज हो, एकेडमी हुई हिते ऑटोबान ते। त अलहमदिल्ला मसरूफ़ ज़िंदगी हली आहे शुरू खां वठी अञा ताईं मसरूफ़ियत जारी आहे उहा ई अलहमदिल्ला। हाणे हैदराबाद जा ई सम्झो थी विया आहियूं, पर माना एक्चुअल असांजी रोड़ी ॻोठ आहे। अच्छा, यानी स्ट्रगल जारी आहे अञा अल्हम्दुलिल्लाह। नासिर बुनेरी साहब, तव्हां ॿुधायो तव्हांजे घुमण जूं जेके प्लेसिस आहिनि हैदराबाद या आउट ऑफ हैदराबाद या आउट ऑफ कंट्री सिटी, कुझु ॿुधायो जेको तव्हां घुमे आहियो पाण। ॾिसो सदफ़, ॾिसो असां त हिते जा असां हिते मक़सदु असांजी धरती ईअं चइजे त हैदराबाद आहे, जनम ॿुटी आहे, त असांखे त मोहबत हैदराबाद खां आहे। पर जेके असांजा जेके मुंहिंजो अबाणो घर आहे या ॻोठ आहे, उहा बुनेर, सवात बुनेर। त बुनेर एतिरो मशहूरु कोन्हे, पर सवात ॾाढो मशहूरु आहे न, कालाम मदैन। त इहे प्लेस आहिनि घुमण फिरण वारा। ऐं हिकिड़े ख़ूबसूरत जन्नत नज़ीर वादियूं आहिनि, उन सुठा सुठा आबशार, जबल, सावक। साहब, असां वरी इतां ई ॻाल्हि कंटिन्यू रखंदासीं। असांजी आहे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। जीअं त नाज़रीन, असांजे प्रोग्राम सुबुह में राण सां जे तावन कयो आहे उहा स्किन वाइट हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको कुदरती चांवरनि जे खीर सां ठहियल आहे, तव्हांजे चहिरे खे बिल्कुलु कंदो शीशे वांगुरु साफ़। जीअं त नाज़रीन, असां था वञूं हाणे ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, उम्मीद आहे त तव्हां असां सां गॾु जुड़िया रहिया हूंदो ऐं असांजो प्रोग्राम इंजॉय करे रहिया हूंदो। जीअं त नाज़रीन, असां जेॾी महिल ब्रेक ते पिया आहियूं, असांजी ॻाल्हि ॿोल पई थिए नासिर बुनेरी साहब सां। उन जे कुझु लफ़्ज़ चया त मूंखे इलाही यानी दिमाग़ ते उन्हनि टच कयो लफ़्ज़नि त भई तव्हां जेके इन ॻाल्हियूं थियूं थियनि पॉज़िटिव आहिनि, नेगेटिव आहिनि, त तव्हां नेगेटिव ॻाल्हियूं केच छो था कयो, तव्हां पॉज़िटिव ॻाल्हियूं बि केच कयो, उहे बि तव्हां यानी कोशिशि कयो, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधो था पिया ऐं बुरियूं बि ॿुधो था, त तव्हां जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते तव्हां हलणु शुरू कयो ऐं उन्हनि खे ई केच कयो। जीअं त नाज़रीन, 14 अगस्त जूं बि तयारियूं हली रहियूं आहिनि ऐं असांजा ॿार ऐं वॾा बि इलाही 14 अगस्त जूं तयारियूं करे रहिया आहिनि, इंजॉय करे रहिया आहिनि। ऐं शहरनि में स्टाल लॻा पिया आहिनि झंडनि जा, ऐं जेके ग्रीन कपिड़ा आहिनि इन्हनि जा, ऐं ख़रीदारियूं ॿार करे रहिया आहिनि। बेज बि जेके 14 अगस्त जा, जंहिं ते पाकिस्तान जो झंडो आहे, स्टार आहे ऐं वाइट ऐं ग्रीन आहे कलर जो, उहो बि वठी रहिया आहिनि।
ऐं असां बि तयारियूं करे रहिया आहियूं 14 अगस्त जूं जीअं त आज़ादी जहिड़ी का नेमत न आहे आज़ादी वॾी नेमत आहे उहा उन्हनि खां मुल्कनि खां पुछो जेके आज़ादु न आहिनि जीअं त नाज़रीन असां था हलूं पंहिंजे हाणे ख़ूबसूरत महिमाननि तरफ़ जीअं त नासिर मुनेरी साहिबु असां जिथां ॻाल्हि कटी हुई उतां कंटिन्यू कयूं बिल्कुलु त उहो मां तव्हांखे ॿुधायो न त असांजा जेके इलाइक़े आहिनि हू आहिनि पिकनिक पॉइंट आहिनि न जी जी माण्हू वञनि था मोकलनि में ख़ासि करे जीअं गर्मियुनि जी मोकलूं थींदियूं आहिनि त ॿारनि खे वठी वेंदा आहिनि त असां त हुननि इलाइक़नि जा आहियूं ऐं जॾहिं वेंदा आहियूं त असांजा त हुते घर आहिनि मिट माइट आहिनि त असांखे त का तकलीफ़ कोन थींदी आहे पर जॾहिं वञनि था माण्हू घुमण जे लाइ त ज़ाहिर आहे उन्हनि खे पोइ होटलिंग वग़ैरह इहे हो त उन्हनि खे इहो परेशानियूं थियनि थियूं पर तमामु सुठा इलाइक़ा आहिनि ऐं अक्सर जेके मुंहिंजो वञणु थियो ऐं उते सिंधी फैमिलियूं टकरायूं त उहो तारीफ़ूं पिया कनि त भई ख़ूबसूरत इलाइक़ा आहिनि पठाणनि जा केतिरा ऐं त मूं हिकिड़ी फैमिलीअ सां आउं बि बीठो हुउसि त हुन टाइम ते तव्हां पठाणी वेस में हुउसि त जॾहिं मूं उन्हनि सां सिंधी ॻाल्हाई त ॾाढा हैरान थिया न तव्हां कीअं पिया ॻाल्हायो सिंधी त मूं चयो दादी मां हिते जो आहियां पर मुंहिंजी पैदाइश जेकी आहे उहा हैदराबाद जी आहे माशाअल्लाह तव्हांजी सिंधी आहे बि सुठी ॾाढी त ॾाढा ख़ुशि थिया न जी जी त इहा ॿोली में अलाह पाक अहिड़ी मक़सदु आहे त हिन में हिकिड़ी कशिश आहे जॾहिं माण्हू कंहिंसां हुनजी ॿोली में ॻाल्हाईंदो आहे न त हुनखे वेझपाई ॾाढी महसूसु थींदी आहे ऐं ख़ुशी बि थींदी आहे भई जॾहिं कंहिंखे इहा ख़बर पवंदी आहे त हीउ मुंहिंजो ज़ुबान जो ॻाल्हाईंदड़ कोन्हे हीअ ॻाल्हाए पियो त अञा हुननि खे वॾी ख़ुशी थींदी आहे त कीअं थो हीअ ॻाल्हाए एतिरी साफ़ अक्सर जेके त मुंहिंजो नालो नासिर बुनेरी त बुनेरी मुंहिंजी कास्ट कोन्हे इहा असांजे इलाइक़े जो नालो आहे बुनेर पसमंदा इलाइक़ो हुयो त असां लिखंदासीं त थोरो मशहूरु थिए त हाणे सिंधियुनि में ज़ात आहे बुलेदी त अक्सर माण्हू मूंखे बुलेदी सम्झंदा हिकिड़े चैनल ते मुंहिंजो इंटरव्यू हुयो त हुन में नालो हले पियो नासिर बुलेदी त दोस्तनि फ़ोन कयसि छो त फ़ोन त असां बंदि करे छॾंदा आहियूं त जॾहिं मूं ॾिठा त दोस्तनि जी कॉलूं बि हुयूं त नासिर भाई मैसेज जो आहे त तव्हांजो नालो ग़लति पियो हले नासिर बुनेरी जे जाइ त नासिर बुलेदी लिखियो पियो आहे त माण्हू जॾहिं मां ॻाल्हायां थो त होस्ट उहो यकीन कोन कंदी आहे त इहे वाक़ई पठाण आहे पोइ मूंखां अक्सर चवंदा आहिनि त तव्हां पछतो ॻाल्हाए ॾेखारियो उहो पछतो ॻाल्हाईंदो आहे पोइ हुननि खे यकीन थींदो आहे त हीउ जेको आहे त पठाण प्रोफेसर तव्हांजी ॻाल्हि कढियां पई मां पुछंदी हलां प्रोफेसर रोहिल साहिब खां त तव्हां ॿुधायो तव्हां जूं जेके पसंदि जूं प्लेसिस हूंदियूं आउट ऑफ पाकिस्तान या आउट ऑफ जेको सिंध आहे उहे कहिड़ियूं आहिनि या तव्हां घुमियूं हूंदियूं हुननि जे बारे में असां बसि मां त भई मां पंहिंजो यूनिवर्सिटी लाइफ में जेको असांजो पाकिस्तान टूर थियो हुन में घुमणु वियासीं ॿियो बाक़ी हाणे माइटनि वग़ैरह वटि वञणु थींदो आहे इस्लामाबाद या लाहौर या कॾहिं ईअं मुलाक़ात थी वेंदी आहे या हू हिते अची वेंदा आहिनि बाक़ी हाणे पाकिस्तान सॼो ख़ूबसूरत आहे पंहिंजो मुल्क आहे अल्हम्दुलिल्लाह मूंखे त हिते बि हैदराबाद में बि को अहिड़ो मुश्किल न थींदी आहे त घुमण फिरण जो जॾहिं दिलि ख़ुशि हूंदो आहे त जिते तव्हां रहो था उहा ख़ुशी जी जॻह आहे तंहिंजे करे माण्हू जेकॾहिं वञनि था मां वञी बि ॾिठो आहे मुख़्तलिफ़ बाय रोड बि वियो आहियां मां मुख़्तलिफ़ शहरनि में बि वियो आहियां माना असांजा पंहिंजा ऑफिशियल विज़िट्स बि थींदा आहिनि या हूअं ई माइटनि सां मिलणु पर मूंखे हिकिड़ी यकसानियत लॻंदी आहे माण्हू बि ओढ़ाई घिटियूं रस्ता रोड बसि हिकिड़ो अंदरि माण्हू जो अंदरि जेको आहे सो इहो चवंदो आहे त अॼु मां बलूचिस्तान में वेठो आहियां या पंजाब में आहियां या मां सिंध में आहियां या अॼु मां रोड़ी में आहियां या मां कराची में आहियां त इहो तव्हांजो अंदरि जो पंहिंजो अहसासु आहे जेको तव्हांखे ॿुधाईंदो आहे त अॼु बरसाति थी थिए त ख़ुशि थियणु खपे पर जेकॾहिं हूअं ई माण्हू ख़ुशि रहण जी आदत हुजे या अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे सुकून हुजे त किथे जो बि मौसम काई बि जॻह तव्हां लाइ जेका ऐसा इत्मिनान जी जॻह थी सघे थी ऐं ख़ुशी जो बाहिस थी सघे थी इहा अंदरि जी माण्हू जी ख़ुशी हूंदी आहे माण्हू चवंदा आहिनि भई तव्हां वञो पंहिंजो हिली एरियाज़ में वञो ऐं नॉर्दन एरियाज़ में वञो त तव्हां मूड मटिजी वेंदो इहो मूड मटिजणु न हूंदो आहे इहो असल में अंदरि जो माण्हू जी मूंझ हूंदी आहे जेका शायदि इहो पाण ते जबुर करे सफ़र करे थकावट में या निंडूं ख़राबु करे या सर्दियूं बर्दाश्त करे गर्मी में पंधु करे उहो माण्हू जो थोरो माना हिकिड़ो ॿियो पासो मटिजी वेंदो आहे सोच जो ॿियो को मसइलो कोन्हे तंहिंजे करे इहो अंदरि जो माण्हू जी पंहिंजी सोच आहे अंदरि जी पंहिंजो मौसम आहे जेको ख़ुशहाल हूंदो तव्हांखे हर जॻह ते ख़ुशी ऐं रंग नज़र ईंदा जेकॾहिं अंदरि मायूसी आहे परेशानी आहे
मुंझ आहे त पोइ उहो माण्हू कोशिशि कंदो आहे त मां वञा किथे घुमां। तंहिंजे करे सभु मुल्क सभु माण्हू असांजा ई उते वेठा आहिनि। सही माना पंहिंजा जीअं उम्मत मुस्लिम आहे या कोई बि इंसान आहे उनखे तव्हां इन तरीक़े सां ॾिसंदव त तव्हांखे हर को पंहिंजो लॻंदो। हिते बि जिते वञो खाधो पीतो बि उहा ई आहे, रिहाइश बि ओड़ी आहे, घुमण फिरण बि ओड़ो ई आहे। तंहिंजे करे उहो को फ़र्क़ु कोन थो पवे। हा, फ़ुर्सत में जेकॾहिं माण्हू वञे थो किथे घुमण फिरण वञे थो, हिकिड़े नवनि माण्हुनि सां मिले थो, नयूं ॻाल्हियूं सिखे थो, नयूं जॻहियूं ॾिसे थो, उन सां हिकिड़ो माण्हू जो विजन वधे थो, सोच वधे थी ऐं तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो थो थिए। इन पर्पज़ सां वञे त माण्हू ॾाढो सुठो आहे। बाक़ी अंदर जो मौसम आहे जेकॾहिं जो मक़सद आहे त पंहिंजे अंदर जो मौसम अगरि उनखे सुठो रखो, अंदर जो मौसम सही आहे त पोइ हर जॻह तव्हांखे वणंदो पियो, हर सुबुह वणंदी, राति जो निंड ईंदी, मानी वणंदी, माण्हुनि सां ॻाल्हाइण वणंदो। बाक़ी जेकॾहिं अंदरां माण्हू कमज़ोर लॻो पियो आहे, माना मुंझल लॻो पियो आहे, ढिनल लॻो पियो आहे, ख़ौफ़ आहे, त पोइ इहे बहाना हूंदा आहिनि त हेॾे घुमूं होॾे घुमूं त मथां सुकून अचे। सुकून अंदर हुजे थो त पोइ सभु शइ तव्हां लाइ सरसब्ज़ आहे। अल्हम्दुलिल्लाह। बिल्कुलु। मतिलबु तव्हां ॿुधायो सर, ही जेका टेक्निकल एजुकेशन आहे छा आहे असांजे ॿारनि खे ॿुधायो, उन्हनि वॾनि खे जिन खे नाहे यानी ख़बर इन जे लाइ, त तव्हां थोरो उन्हनि खे ॿुधायो। टेक्निकल एजुकेशन खे हर को माण्हू सम्झे थो, उनजी अहमियत बि सम्झे थो। ऐं असां वटि जेके आहिनि से डिप्लोमा कोर्सिस थींदा आहिनि 3 सालनि जा। मैट्रिक खां पोइ ॿारु अची फर्स्ट ईयर इंटर वञे थो कन्वेंशनल पढ़णु कॉलेजिस में, या डिप्लोमा पढ़े टेक्निकल कॉलेज मां या टेक्निकल इंस्टीट्यूट मां। असां वटि वोकेशनल ट्रेड्स आहिनि, वोकेशनल माना स्कूल्स आहिनि छोकिरियुनि जा। उन में वरी फ़ाइदो इहो आहे त मुफ़्त में काई बि फीस कोन्हे। घर वेठल न्याणी छोकिरी माई जेकॾहिं उहा अची ऐं सिलाई कढ़ाई सिखे, ब्यूटिशियन जो कोर्स करे ऐं भर्त सिखे त उहो फ्री कोर्सिस आहिनि। वरी अचनि था मैट्रिक खां पोइ जेके ॿार वञनि था डिप्लोमा करणु 3 सालनि जो, त उन्हनि खे मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि, माना टेक्नोलॉजीज़ आहिनि मुख़्तलिफ़, इलेक्ट्रिकल आहे, सिविल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे ऐं मैकेनिकल आहे, ऐं तव्हांजा ग्लास एंड सेरेमिक्स आहिनि, वॉच टेक्नोलॉजी बि असां वटि आहे, ऐं पंहिंजो कुकिंग वारा बि आहिनि असां वटि ट्रेड्स। उहो जेको सिखणु चाहे उहो 3 सालनि जो डिप्लोमा करे। ऐं वरी 1 साल जो आहे असां वटि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में कंप्यूटर कोर्स आहे, उहो बि थिए थो। हाणे नओं कोर्स असां इंट्रोड्यूस कयो आहे, माना असांजी टेक्निकल एजुकेशन में अॻे सिर्फ़ु वोकेशनल ट्रेनिंग इंस्टीट्यूट में मैट्रिक थींदी हुई टेक्निकल। हाणे सिंध जे तमामु इदारनि में मैट्रिक जेका आहे 9th मैट्रिक ॿारनि खे पढ़ाई वेंदी, 8th खां पोइ एडमिशन्स असां कयूं पिया। हिन साल खां शुरू थियो आहे इहो त मैट्रिक टेक्निकल, माना TSC था हुनखे चवनि, टेक्निकल स्कूल सर्टिफिकेट। त सेकेंडरी स्कूल सर्टिफिकेट पाण वटि हूंदो आहे जीअं जनरल एजुकेशन में, त असां वटि टेक्निकल स्कूल सर्टिफिकेट। हाणे इन में फ़ाइदो इहो आहे त 8th खां पोइ ॿारु अची वेंदो असां वटि को न को हुनरु सिखंदो, माना वेल्डिंग सिखे, जनरल इलेक्ट्रीशियन सिखे, होम अप्लायंस इलेक्ट्रॉनिक्स रिपेयर मैकेनिक ठही वञे, ऐं गॾोगॾु उनखे मैट्रिक जा कोर्सिस बि कराए वेंदा, 9th मैट्रिक बि कराई वेंदी। हाणे ॿारु मैट्रिक खां पोइ जेकॾहिं चाहे थो इंजीनियरिंग जी तरफ़ या मेडिकल जी तरफ़, उहो बि करे सघे थो, जनरल एजुकेशन में वठे ऐं इक्वलेंस सर्टिफिकेट मिली वेंदो हुनखे बोर्ड मां। उहो वञी प्री इंजीनियरिंग या प्री मेडिकल करे या वरी डिप्लोमा करे, उनजी मर्ज़ी आहे। पर ज़्यादातर उहो ॿारु जेको 9th मैट्रिक पढ़ियो आहे टेक्निकल में, त उहो प्रिफर कंदो त 3 साल डिप्लोमा करे, वरी उहो डिप्लोमा होल्डर थिए, वरी उन खां पोइ BTech करे, बैचलर ऑफ टेक्नोलॉजी। असां वटि सिविल, इलेक्ट्रिकल ऐं मैकेनिकल में थिए थी। उहो वरी कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी जीअं हैदराबाद में आहे, कराची में आहे, लाड़काणे में आहे, मीरपुर ख़ास में आहे ऐं पंहिंजो सखर में आहे। इन हवाले सां जेकॾहिं उहो करणु चाहे त वरी उहो करे सघे थो। टेक्निकल कोर्सिस में फ़ाइदो इहो आहे त तव्हां जेकॾहिं पढ़ी नथा सघो, हालात कंहिं महिल मटिजी वञनि, वालिदैन जे सपोर्ट न रहे, या ॿार खे जेका आहे पढ़ाई में मज़ो न अचे, त हू कोशिशि करे त हीउ टेक्निकल कोर्स करे वठे। उन सां फ़ाइदो इहो आहे त कोई पंहिंजो दुकानु खोले वठे या कंहिं दुकान ते वञी बीह सघे थो, 2 पैसा ईंदा। हा, हुनर आहे जेको वञी पाण कमाए, वरी जेका पाण जी एजुकेशन वधाईंदो रहे, उहो बि थी सघे थो। ऐं ॿारनि में इहो शौक़ु कोन्हे पढ़ाई जो, उहो जनरल हिकिड़ो मामिलो थी वियो आहे। असां चऊं था त भई ॿार जेकॾहिं करे छा करे, ख़बर सभु आहे हुनखे। छाकाणि त हाणे मां तव्हांखे पहिरीं जी मां ॻाल्हि कई त हाणे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी दौर आहे, सोशल मीडिया जो दौर आहे। हर शइ तव्हांखे यूट्यूब ते, सोशल मीडिया ते, फेसबुक ते, व्हाट्सएप ते हर शइ पई आहे। हाणे मार्केटिंग जा बि उहे टूल्स न रहिया आहिनि त तव्हां बैनर हणो,
होर्डिंग्स हणो शहर में या ख़बरुनि में हलायो या ड्रामनि में हलायो। हाणे तव्हां व्हाट्सएप मैसेज ठाहियो, हिकिड़ा वरी घणी कम्यूनिटीज़ ठाहियो, उन में हलाए छॾियो, फेसबुक ते रखो, तव्हांजे तक़रीबन सभिनी जंहिं कमेंट कई उन वटि पहुची वेंदो, वरी उन्हनि जे वास्ते वारनि पहुची वेंदो। मक़सदु आहे त हींअर का अवेयरनेस जी कमी कान्हे, ॿार अवेयर आहे, पेरेंट अवेयर आहे, वालदेन कोशिशि कंदा हूंदा ज़रूरु, मां इहो नथो चई सघां एज़ अ पेरेंट त वालदेन कोशिशि न कंदा हूंदा त ॿार असांजो न पढ़े, पर ॿार जो शौक़ु पढ़ाई ॾे छो कोन्हे इन शइ खे असांखे सोचणो पवंदो। हाणे असांखे शायदि पढ़ाई जा बि तरीक़ा मटणा पवंदा त ॿारनि खे उहा अट्रैक्शन फील थिए, उन्हनि खे जेका अहमियत महसूसु थिए त पढ़ाई जो फ़ाइदो कहिड़ो आहे। उहे ॾिसनि था त भई तव्हां जेकॾहिं को रांदीगर थी वञो त तव्हांखे मीडिया बि तव्हांजे कढ हूंदी, जीअं हाणे तव्हां ॾिठो हूंदो ताज़ो जेको अरशद नदीम जेको खटी आयो आहे, त हाणे उनखे अहिड़ो क़िस्म सां हीरो पेश कयो अथऊं। ऐं साॻे जॻह ते हिकिड़ी ॿी जेका असांजी टीम आहे 5 ॿारनि जी, पाकिस्तान जा ॿार आहिनि, उन्हनि न्यूक्लियर जेको आहे सो रिसर्च में पंहिंजो को पेपर पेश कयो आहे जंहिंखे उते अवॉर्ड मिलियो आहे। हाणे इहो असांखे बि सोचणु खपे त जेकॾहिं तव्हां जंहिं शइ खे प्रोजेक्ट कंदव, छाकाणि त सोशल मीडिया हाणे हर कंहिं लाइ खुलियल आहे। हाणे तव्हांजे मोबाइल जे हिकिड़े क्लिक ते तव्हां वञी कहिड़े बि मुल्क जे दुनिया जे कंहिं बि हिसे में तव्हां पहुची सघो था। उन में जेकॾहिं असां इहो ॿारनि खे इदराक ॾियूं, इहा नॉलेज ॾियूं त पढ़ाई करण सां, नॉलेज वधाइण सां, हुनुर सिखण सां, डिग्री वठण सां तव्हांखे जेको आहे सो मुआशिरे में इज़त मिलंदी, तव्हां ॻाल्हाए सघंदव चइनि माण्हुनि सां गॾु, तव्हां का शइ नई ईजाद करे सघंदव, ऐं उन ईजाद करण सां तव्हांजे मुल्क खे फ़ाइदो आहे, तव्हांजे माइटनि जो नालो आहे, तव्हांजो नालो थींदो। इन तरफ़ जेकॾहिं वञण जे बदिरां जेकॾहिं उन ॿारनि खे इहो ॿुधाइबो त भई जुलूस में शामिल थी वञो, बाइकूं जेके आहिनि ईअं खणी घुमो, तूताड़ा वॼायो, ऐं तव्हां जेको आहे सो रंग बरंगा कपिड़ा पाए ऐं मर्द मां माई, माई मां मर्द थी घुमो, त उहो असांजो किरदारु आहे। असां एज़ अ पेरेंट छा था कयूं, असांखे सोचणो पवंदो। शायदि ॿारनि ते एॾो कंहिं ज़माने में नालो या उन्हनि ते न अचणु खपे कोई बि इल्ज़ाम, जेकॾहिं असां एज़ अ पेरेंट, एज़ अ फादर, एज़ अ मदर, जेकॾहिं ॾाॾो ॾाॾी आहिनि, उहे जेकॾहिं नथा इन शइ खे सम्झनि न, त तालीम जी अहमियत हर दफ़े रही आहे, हर ज़माने में रही आहे। हींअर बि तव्हां ॾिसो सभु शइ तालीम आहे, टेक्निकल हुनुर जेकॾहिं उहो इम्पोर्टेंट आहे त तव्हांजा ही कैमरा आहिनि, लाइटूं आहिनि, या इन्हनि जी जेका बल्ब आहे, या जेकॾहिं तव्हां अञा हलो त तव्हांजी टेक्नोलॉजी आहे, ट्रेनूं, बसूं, इलेक्ट्रिक जेका हाणे नऊं टेक्नोलॉजी आहे, इहा सॼी पढ़ाई सां आई आहे न। उहो कंहिं बि अहिड़े माण्हू त कोन, कंहिं रांदीगर त ईजाद कोन करे सघियो न उहा शइ। त उन तरफ़ जेकॾहिं असां वेंदासीं त बाबा नयूं शयूं ईंदियूं, तालीम सां ईंदियूं। इहे रांदियूं, इहे एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी सभु सही आहिनि, पर जेकॾहिं तव्हां ॾिसो तव्हां अदाकारी में बि या सदाकारी में, तव्हां मेज़बानी में एंकर हुजे जेको पढ़ियल लिखियल हूंदो, PhD होल्डर हूंदो, त हुनजो ॻाल्हाइण जो तरीक़ो, सवाल पुछण जो तरीक़ो, जवाबु ॾियण वारे जो जेको आहे सो लेवल ई अलॻि हूंदो। त इहे शयूं जेकॾहिं असां ॿारनि खे महसूसु करायूं, उन्हनि जे लेवल ते लेवल असां पंहिंजो घटि करे हुननि खे पंहिंजे रांदि रांदि में इहे रांदियूं सेखारियूं, ऐं रांदि रांदि में तव्हां पंहिंजो उन्हनि खे पढ़ाई सेखारियो, त उहो वधीक सुठे तरीक़े सां पढ़ी सघंदा। हाणे असांखे पाण खे मटणु खपे, स्कूल कॉलेज वॾी वॾी बिल्डिंगूं सभु शयूं त आहिनि, तालीम कोन्हे, उनखे आणणो पवंदो, नवां ट्रेड्स आणणा पवंदा, उनखे कलरफुल करणो पवंदो, पढ़ाई खे बि कलरफुल करणो पवंदो। जी जी, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं पिया तव्हां कयो, ऐं तव्हां जहिड़ो पिया चओ त इनकरेज करणु खपे, सिर्फ़ु न रांदियुनि खे न, त जेके एजुकेशन में बि ॿार अॻिते था वञनि त उन्हनि खे बि इनकरेज करणु खपे। हाणे नासिर बुनेरी साहिबु असांखे ॿुधायो त बुनेर जूं कहिड़ियूं जेके प्लेसिस आहिनि, जेके फेमस आहिनि, या तव्हां घुमियूं हूंदियूं या घुमण जहिड़ियूं आहिनि? बुनेर जूं त हाणे हर जॻह ॾिसण वारी आहे, ज़ाहिर आहे हिकिड़ो ख़ूबसूरत सरसब्ज़ इलाइक़ो आहे, ख़ूबसूरत जबल, पोइ हुन में जेके आबशारूं, पाणी जा चश्मा जेके आहिनि, मिठो पाणी आहे, ऐं पाणी ताक़तवर पाणी आहे, तव्हां उहो पाणी पीअंदव त तव्हांखे मक़सदु आहे त तव्हांखे, असां हिते 3 आहे न जेको आहे त सुबुह जो नाश्तो, पोइ मंझंदि जी मानी, पोइ राति जी, उते तव्हां 4-5 दफ़ा मानी खाईंदव। मतिलबु पाणी एतिरो उते जो पाणी सुठो आहे, हज़म वारो पाणी आहे। त पीर बाबा जी दरगाह आहे, उते वॾी हिकिड़ी हस्ती आहे, त उहो तमामु ख़ूबसूरत प्लेस आहे। हिकिड़ो जेको त बुनेर में चवंदा आहिनि बेरन, उहा तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो, हुते बर्फ़बारी थी, पूरे बुनेर में बर्फ़बारी कोन थींदी आहे,
सही। पोइ हुन जॻह में जेको आहे त कलैन चवंदा आहिनि हुनखे कलैन, अच्छा। त उते बर्फ़बारी थींदी आहे। कलैन। हा, त पोइ अच्छा। बुनेर जा जेके आहिनि वासी त पोइ वेंदा आहिनि उते, जबलनि ते बर्फ़ हूंदी आहे, पट ते बर्फ़ हूंदी आहे, त पोइ उते ख़ुशि थींदा। ऐं सरमलंग हिकिड़ो इलाइक़ो आहे मथे मथे, त परे पासे पोइ मर्दान आहे, ओड़े पासे बुनेर आहे। पोइ हुनजो जेको बिल्कुलु टॉप आहे न, उनखे चवंदा आहिनि सर मलंग। सर उनखे चवंदा आहिनि जीअं हीअ सर आहे, अच्छा अच्छा। हिन खां पोइ या हिन पासे लहो या हिन पासे, उनजो टॉप जेको आहे उनखे चवंदा आहिनि सरमलंग। उहो बि हिकिड़ो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे घुमण जो। हाणे हिकिड़ो आबशार निकितो आहे अच्छा। जेको मूं पाण बि कोन ॾिठो आहे, पर उहो अच्छा। बि तमामु ख़ूबसूरत प्लेस आहे। हाणे ज़िंदगी रही वियासीं त पोइ उते ज़रूरु ईंदासीं। त जॻहियूं त आहिनि, बसि असांजी बदनसीबी आहे त रस्ता हुनजा कोन्हनि। अच्छा। पाकिस्तान हिकु तमामु ख़ूबसूरत जन्नत नज़ीर इलाइक़ो आहे, पर छा आहे त उते उनजे लाइ रोड रस्ता खपनि। सही। हाणे जीअं सर ॻाल्हि कई, ॾिसो न हाणे सखर बैराज जा दर टुटी विया, बाबा ही रिप्लेस बि त थींदा न, इहे थोरी बसि ठाहे छॾियासीं त ख़तमु थी विया। हर शइ खे सर्किल में आणिणो आहे। हिकिड़ी शइ असां डैम ठाहियो आहे त ॿियो डैम ठहे, टियों डैम ठहे, आबादी वधे पई। त असांजी इहा वॾी मुसीबत आहे त असां लकीर जा फ़क़ीर आहियूं, बसि उन रस्तनि ते हलंदासीं, का नई ईजाद कोन कंदासीं। हाणे जीअं सर ॻाल्हि कई त तालीम, हाणे तालीम ज़ाहिर आहे हुन में सोशल मीडिया जो दौर थी वियो आहे, त हुनखे उन तौर ते उन तालीम खे बि आणणु खपे त जंहिंमें ॿारनि जो इंट्रस्ट अचे। ऐं हिन में पेरेंट्स जो बि वॾो मां चवां थो त कसूर आहे। पहिरीं मूंखे जॾहिं असीं नंढा हूंदा हुआसीं, मूंखे यादि आहे त असांखे घर वारा आखाणियूं ॿुधाईंदा हुआ, ऐं उहा आखाणी उहा अहिड़ी हूंदी त हुन में हिकिड़ी नसीहत, हिकिड़ी का ॻाल्हि लिकियलु हूंदी, उहो जेके ॿार खे ॿुधाईंदा। हाणे मां जेकी आहे त जेको ॿारु ठण पिए थो उनखे बि मोबाइल जो कार्टून आणे ॾिए थो, ऐं हू जेके मक़सदु त हीअ शयूं असां पेरेंट्स पाण ख़राबु पिया कयूं पंहिंजे ॿारनि खे। त हिन में मां चवां थो त पेरेंट्स जो बि वॾो मतिलबु अमल दख़ल आहे त पंहिंजे ॿारनि खे घरां सिखिया। जीअं तव्हां ॻाल्हि कई त सॼे माशरे खे त माण्हू नथो सुधारे सघे, पंहिंजे पाण खे सुधारे। त ईअं हर घर जो पेरेंट्स जेको घर जो कफ़ील आहे, वॾो आहे, पीउ आहे, माउ आहे, हुनजो फर्ज़ु आहे त पंहिंजे ॿार खे सही नसीहत, सही, ऐं जॾहिं ॿार खे तव्हांजी सही तरबियत हूंदी त मां चवां थो त इनशा अल्लाह माशरे में सुधार ईंदो। असां पंहिंजे ॿारनि खे ॾाढी सुहिणी ॻाल्हि बुनेरी साहब वरी सां कंटिन्यू हिते ई रखूं था। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं न्यूज़ ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन तव्हां असांखे ॾिसी रहिया हूंदा ऐं असां जूं ॻाल्हियूं जेके डिस्कशन हलनि पिया इहे इंजॉय करे रहिया हूंदा, ॿुधी रहिया हूंदा। ऐं मूं वटि बि हाणे चांहि अची वई आहे ऐं इहा उमेद थी कयां त तव्हां बि पंहिंजा चांहि जा कप हथनि में हूंदा ऐं असांजो प्रोग्राम इंजॉय करे रहिया हूंदा, ॾिसी रहिया हूंदा। अॼु वीकेंड जो ॾींहुं आहे, जीअं त असांजा भाउ कुझु भाउ ऐं भेणूं असांजूं पंहिंजे ऑफिसुनि ॾे हलिया विया हूंदा ऐं महिनत में हू मसरूफ़ हूंदा। महिनत करणु सुठी ॻाल्हि आहे ऐं महिनत कजे, महिनत में ई अज़मत आहे। ऐं असांजे माइरुनि खे बि घुरिजे त हू पंहिंजे ॿारनि खे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि त हू तालीम तरफ़ मुतवजा थियनि ऐं हू महिनत करण खे ई में अज़मत ऐं स्ट्रगल कनि, अॻिते वधण लाइ पंहिंजी ज़िंदगी जो को मक़सदु बनाइनि। जीअं त नाज़रीन हाणे मौसम बि इलाही सुठो थी वियो आहे ऐं हैदराबाद में थधियूं हवाऊं पियूं लॻनि ऐं असांजे कुझु शहरनि में बरसातूं पियूं थियनि, कुझनि में न पियूं थियनि। ऐं इन करे मां इंजॉय करे रही आहियां इन मौसम खे ऐं उमेद आहे त तव्हां बि इंजॉय करे रहिया हूंदा। ऐं अॼु असांजे मेराण जे मंच ते हमेशह जीअं ख़ूबसूरत महिमान गॾु आहिनि ऐं मां हाणे हलां थी महिमाननि तरफ़। जीअं त बुनेरी नासिर बुनेरी साहब जिथां तव्हां ॻाल्हि कटी उतां तव्हां कंटिन्यू कयो। हा सदब, मूं इहा ॻाल्हि पई कई त तमामु ख़ूबसूरत इलाइक़ा आहिनि ऐं घुमण फिरण जो वॾो उते मार्जन आहे, पर अगरि का घटिताई आहे त उहा आहे रस्तनि जी। रोड रस्ता ठहियलु कोन्हनि, पंध ते खचरनि ते जीपनि में माण्हू वञनि था, पर तमामु मक़सदु ईअं सम्झो त हिकिड़ो मौत जो जेको सफ़रु हूंदो आहे न उन वांगुरु त हज़ारे फीट खाई आहे। उहो रस्तो सफ़ा नंढो रस्तो आहे, पोइ हुन में पथर आहिनि, रोड ठहियलु कोन्हे। त अगरि
हुकूमत हिन तरफ़ थोरो तवजो ॾे, बिल्कुलु इहे रोड रस्ता इहे ठाहे छॾनि त मां चवां थो त पाकिस्तान ख़ैबर पुख्तूनख्वा जो सूबो जेको आहे त इहे अरबें रुपए हा हिन मद में बि ॾेई सघे थो गवर्नमेंट खे, त जीअं हाणे माण्हू वञनि था त माण्हुनि खे बि शऊर आहे, अक़ल अची वई आहे त भई इहे जेके अचनि था महिमान अचनि था घुमण त इहे असांजे लाइ मक़सदु हिकिड़ो ज़रियो आहे रोज़ी जो, जी 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 त उते हू हाणे उन्हनि जो इंट्रस्ट वधंदो पियो वञे त महिमान इहे जेके अचनि था महिमान त कंहिंखे पाणी जी ज़रूरत आहे, सही अगरि को ॿार जेको आहे त घोड़े ते त कंहिं वटि घोड़ो आहे त उन घोड़े खे सिंगारे उहो घोड़ो बीहारे छॾियो आहे त माण्हू घोड़े ते चढ़ी घुमनि था त ॿ पैसा हुनखे मिलनि था, या जीपूं जेकी आहिनि उते जेके रस्ता सही कोन्हनि त जीपूं उन्हनि ख़रीद करे पोइ हुन में माण्हू वञनि था, त मां चवां थो त हिकिड़ो इनकम जो बि ज़रियो उन्हनि जो जी 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 ठही वियो आहे। हुकूमत खे बि खपे त थोरो हिन पासे तवजो ॾियनि, सही इहे रस्ता ठाहे छॾनि, छो त रस्ता हूंदा हा त इहे प्लस जेके आहिनि ख़ूबसूरत असां हुन ताईं पहुची सघंदासीं, जॾहिं रस्तो ई न हूंदो त माण्हू कीअं पहुचंदो। त सभिनि खां जेकी अहम इशू आहे उहा आहे रस्ता, रोड ऐं रस्ता जेके आहिनि त हाणे सिंध में असां ॾिसूं पिया त तमामु सुठा रोड ठही विया आहिनि ऐं ख़ूबसूरत, जीअं हाणे मीरपुर वारो जेको इहो बाईपास ठहियो आहे त ख़ूबसूरत आहे न, माण्हू खे वञण में अचण में सहूलियत थी वई आहे, जीअं हाणे बदीन वारो ठही वियो ईअं KPK में हाणे असांजो जेको बुनेर जो रोड आहे न, तव्हां यकीन कयो जबलनि में रोड आहे पर उहो एतिरो वॾो रोड आहे त 2 बसूं जेके आहिनि हाए वॾी बसूं आहिनि हू बसूं हिक ॿिए खे क्रॉस करे सघनि थियूं। पहिरीं ज़माने में हिकिड़ी बस ईंदी त पोइ हुनखे रिवर्स में वञिणो पवंदो, पोइ कंहिं अहिड़ी जॻह हूंदी पोइ उते उहो बीहंदी पोइ उहो निकिरंदी, हाणे बिल्कुलु बाईपास जहिड़ा रोड ठही विया आहिनि जबलनि में। हा ऐं जॾहिं मां वियुमि त तव्हां यकीन कयो त हज़ारे फुट जी बुलंदियूं आहिनि, त असां त नवा हुआसीं, असांखे त ख़बर कोन हुई त ईअं उहा चिमकनि पिया, सिज जी जेकी शुआऊं हुन ते पवनि पियूं त उहे चादरनि जा घर हुआ जेकी बर्फ़ न ॼमे, त मां चयो हीअ छा आहे, हीअ चमके पियो, हीअ छा आहे, त उन्हनि चयो त माइटनि त हीअ घर आहिनि भाईजान, त मूं चयो घरनि त हिन में जिन था रहनि या कीअं माण्हू वेंदा हूंदा, छो त हितां असांखे नज़र पिया अचनि जबल आहे ओ मथे, त हुन चयो हलूं पिया, त जीअं असां उहो पहुचूं हींअर घुमी फिरी रोड त बाक़ाइदा रोड उते ठहिया पिया आहिनि ऐं बिजली जा खंभा लॻा पिया आहिनि, ऐं हिते सिंध में मूं जेकी हालति ॾिठी असांखे इतफ़ाक़ थियो अंदरूनी सिंध, छो त कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ही असां ॾिठासीं, पर जॾहिं अंदरूनी सिंध वियासीं त तव्हां ॾिसी यकीन कयो त मूंखे त अखियुनि में ॻोढ़ा अची विया त मूं चयो सिंधी माण्हू कीअं पियो ज़िंदगी गुज़ारे, त ज़मीन ते पट ते उन्हनि वटि रोड कोन्हे, असांजे उते KPK में 100 फुट बुलंदियुनि ते रोड पहुचा, त सिंधी माण्हुनि सां त ज़ातियूं बि थियनि थियूं ऐं हू जेके भोगिनि बि पिया। असां वियासीं पंहिंजो केटी बंदर वियासीं, हिकिड़ो ख़ूबसूरत बंदरगाह आहे, उनजो रस्तो कोन्हे, उनजो रस्तो हुजणु खपे। ईअं असां बदीन में कई डिस्ट्रिक्ट वियासीं त तव्हां यकीन कयो त असां बंदि गाॾियुनि में हुआसीं ऐं जॾहिं गाॾी मां लहूं त हिक ॿिए खे ॾिसी खिलूं पिया, पंहिंजो पाण त नज़र कोन पिया अचे, साम्हूं वारो दोस्त नज़र हड़ी छा मिटी मिटी, त मां चवां मां सोचींदो हुउमि त हीअ जेकी दोस्त शादियुनि जो या को तौर जो या ख़ुशी जो का काज हूंदी आहे त घर में माण्हू तयारु थी वेंदो आहे न, त इहे कीअं तयारु थी कीअं वेंदा हूंदा हुते इन शादियुनि जे ख़ुशियुनि में काजनि में, त जॾहिं बंदि गाॾियुनि में इंसान जी इहा हालति थी वेंदी आहे त मक़सदु आहे त सिंधी माण्हू सां ज़ातियूं त आहिनि पर सिंधी माण्हू तमामु वॾे दिलि वारो आहे। मां चवां थो त मां सिंधी क़ौम खे सलाम थो कयां त हीअ सभु कुझु भोगिनि पिया ऐं वरी बि ख़ुशि आहिनि, त सिंध हुकूमत खे हिन ते थोरो गौर ऐं थोरो तवजो ॾियणु खपे त हीअ जेके रस्ता हिननि कमु कनि पर माशाअल्लाह पीपल्स पार्टी कमु कई पे, रोड ठहनि पिया इहे, पर इहे ॻोठनि जा इहे बि थोरो हिन पासे बि तवजो अचे। सही रोहित साहब, तव्हां इन जे बारे में छा चवंदो, तव्हांजा बि स्टूडेंट हूंदा उहे बि चवंदा हूंदा ही रोड रस्ता ठहणु खपनि, ऐं तव्हां छा ॻाल्हाईंदो इन जे लाइ?
मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरें नंबर ते जेकॾहिं पंजाब थो अचे, ॿिए नंबर ते KPK आहे, त टे नंबर ते सिंध आहे, बलूचिस्तान अञा पुठिते आहे। हाँ त एजुकेशन में बि हूंदा न कुझु स्टूडेंट या छा जिन खे तकलीफ़ूं थींदियूं हूंदियूं रोड रस्तनि जूं इहे? असां वटि ईंदा आहिनि ॿाहिरां ॿार ईंदा जी, आहिनि, जी। बलूचिस्तान मां ईंदा आहिनि, पंहिंजो हिन मां लाहौर मां ॿार ईंदा आहिनि, KPK मां अचनि था ॿार, रेसिप्रोकल सीट्स हूंदियूं आहिनि। सही। पर ॿार त ज़ाहिर आहे एतिरो एक्सप्रेस कोन करे सघंदो, पर एक्चुअली ॾिठो वञे त माण्हुनि जो बि एॾो क़सूरु कोन्हे जेके रहनि था सूबे में, सही। उन्हनि जो बि एॾो क़सूरु कोन्हे, उन्हनि जो ॾोह इन करे कोन्हे त इहे सहूलियतूं हुकूमत जो कमु आहे त उहो ॾे माण्हुनि खे। रोड रस्ता आहिनि, तव्हांजो गैस आहे, पाणी आहे, बिजली आहे, पहुचाए ॻोठनि ताईं। पर असांजे सूबे सां शुरू खां वठी जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे, असां सां जेको सो हिकिड़ी पिट लॻल आहे, असांजे सूबे खे या त पुठिते पाण रखियो वियो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे, ॿियनि दोस्तनि जो बि इहो ख़्यालु आहे, ऐं ज़ाहिर आहे असांजो पंहिंजो पर्सपेक्टिव आहे, हर कंहिंजो पंहिंजो सोच आहे। मुंहिंजे ख़्याल जे मुताबिक़ त ॿियनि 5 सूबनि मां सभिनी खां वधीक शाहूकार सूबो सिंध आहे। उहो उन जी मिसाल इहो आहे त हर सूबे जो माण्हू तव्हांखे हिते मिलंदो। हिकिड़ो त हितां जी सहूलियतूं, ॿी ॻाल्हि त माण्हुनि जी महिमान नवाज़ी जी आदत, टीं ॻाल्हि त तव्हांखे हिते बर्दाश्त करण जी जेका आहे सा हिकिड़ी ख़ुसूसियत, सग सवाई आहे असां वटि। इहा इन करे आहे त भई कोई बि हिते अची पैदा थियण खां वठी रहे या शिफ्ट थी अचे पंहिंजे सूबे खां, त हिते तव्हां प्रॉपर्टी वठी बि सघो था, कारोबार करे सघो था, सभु शइ करे सघो था। इमिग्रेशन सवली आहे। हाणे बि तव्हां दुनिया जा उहे मुल्क ॾिसो जिते ॿाहिरिनि सूबनि मां या ॿाहिरिनि मुल्कनि मां माण्हू विया आहिनि, त उते थोरी आबादी बि वधियल आहे ऐं सहूलियतूं बि आहिनि। असां वटि इहो त चैप्टर हिकिड़ो पासो थियो, माना हिकिड़ी महिमान नवाज़ी। ॿियो पासो इहो थियो त एॾी कसीरुल जेका क़ौमी सूबे जे करे असां वटि जेका वंड विर्छ आहे उहा प्रॉपर नथी थिए। वंड विर्छ में पोइ टंग छिकण, हिक ॿिए जी ॿाहूं पटण ऐं वसाइल ते अजारादारी, इहो नथा ॾिसनि त भई तव्हांजो सिंध जेकॾहिं ख़ुशहाल हूंदो त अचण वारनि लाइ सहूलियत आहे। रहण वारो त माण्हू मजबूर आहे, उनजो पंहिंजो घर आहे, ॿार आहिनि, कब्रिस्तान आहिनि हिते असांजा, ऐं पंहिंजा घर आहिनि, जेके जीअरा ऐं मोल सभु असांजा हिते आहिनि। पर जेको ईंदो उहो ख़ुशीअ सां ईंदो ऐं हिते रहंदो त तव्हांखे दुआऊं ॾींदो, तव्हांजे लाइ भलाई आहे। इहो असां सोचूं कोन था। ऐं हिक ॿिए जी टंग छिकण में पूरा इन करे आहियूं त बाबा मूंखे फलाणी शइ न मिली, फलाणो माण्हू चवंदो, ॿाहिरिनि ॿियनि सूबनि मां जेके ऑफिसर थी अचनि था उहे बि हिनखे पटनि खोइनि था। जेको माण्हू रहे थो ज़ाहिर आहे उनजो घर हिते आहे ई कोन, या जिन जा घर आहिनि बि त उन्हनि खे एतिरी जेका आहे सा ॻाल्हाइण जी गुंजाइश ई कोन था छॾनि। हाणे तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते चेक एंड बैलेंस, हाणे तव्हां ॻाल्हाए ई कोन सघंदव त फलाणे छो हीअं कयो, फलाणे हीअं छाजे करे कयो। हाणे असां वटि वञी इहे हरबा बचा आहिनि, बजाए जो ॿाहिरिनि मुल्कनि वांगुरु तव्हां सहूलियतूं ॾियो, इनकम टैक्स वठो था त तव्हां तालीम फ्री कयो, सिहत जो निज़ाम सुठो कयो, अस्पतालूं ऐं स्कूल कॉलेज घुमण जूं जॻहियूं इहे तव्हां वधायो, माण्हू ऑटोमेटिकली तव्हांजी तारीफ़ कंदा। बजाए जो उन्हनि खे निड़ीअ ते न ॾेई उन्हनि खे असां चऊं त बाबा ॻाल्हाइणो न आहे, जवाबु न आहे ॾियणो, असांखे ॻाल्हाइण ॾियो, असां जेको कयूं था असां सही था कयूं, असांखां सवाल न कयो। इहो फ़र्क़ु थियो आहे सिंध सूबे सां। हा बिल्कुलु। रोहिल साहब, भला तव्हां कीअं था ॾिसो जेके असांजा स्टूडेंट आहिनि उहे इंट्रस्ट न पिया वठनि एजुकेशन में, पोइ इन में उन्हनि जो क़सूरु आहे या जेके टीचर्स आहिनि उन्हनि जो कुझु इन जे लाइ कुझु ॿुधायो, छाजे करे टीचरनि जो क़सूरु आहे, स्टूडेंट जो छो ईअं पियो थिए, छाजे करे, कंहिंजो आहे ॿिनि में क़सूरु? मुंहिंजी नज़र में वालदेन जो क़सूरु आहे। जेकॾहिं उहे वालदेन अखि पटिन शुरू खां वठी, मां हिते बि मूंखे साल थी विया आहिनि ईंदे, ऐं एज़ अ एजुकेशन रिलेटेड माण्हू मां हमेशह चवंदो रहियो आहे त जेसि ताईं वालदेन अखि न पटींदा, मुंहिंजा ॿार जेकॾहिं सुबुह सुता पिया आहिनि घर में ऐं इम्तिहान ते वञी पास थी था अचनि, त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे उन्हनि खां पुछणु त छा लिखी आहे, कॉपी करे आए या पैसा ॾेई पास थी आए। सही। मां तव्हांखे पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस ॿुधायां। असांजो प्राइवेट कॉलेज हिते खुलियल हो ऐं असांजो कॉलेज जो सेंटर जेको पब्लिक स्कूल लॻो, त हिकिड़ो वालिद पंहिंजे ॿार समेत, ईअं न त अकेलो अची का ॻाल्हि मूंसां करे त माना थोरी इज़त रहिजी वञे उनजी बि असांजी बि। ॿार सूधो आयो आहे, मूंखे चई त मुंहिंजो ॿारु जेको आहे पब्लिक स्कूल में कॉपी न हलंदी आहे, हैदराबाद जी ॻाल्हि आहे, पब्लिक स्कूल में कॉपी न हलंदी आहे, त हिन जो तव्हां पंहिंजे कॉलेज जो जेको आहे सेंटर चेंज करायो त मुंहिंजो ॿारु कॉपी न कंदो त पास ई न थींदो। हाणे जेकॾहिं इहो माहौल रहंदो,
पोइ तव्हां ॿार खे क़सूरवारु नथा ठहिराए सघो। सही हाणे इहा मां तव्हांखे ॻाल्हि त ॿुधायां 5 साल 6 साल पहिरीं जी ॻाल्हि। अच्छा हाणे त अञा मामिलो जेके थधि तीअं वधि जीअं चवंदा आहिनि तीअं हाणे अॻिते हलियो वियो आहे। त हाणे त उन शइ खे बुरो सम्झनि ई कोन था। सही हाणे तव्हां पढ़ाई जी ॻाल्हि ॿार सां कंदव त हुनखे अजीब ॻाल्हि लॻंदी त जहिड़ो तव्हां मरीख़ जी का ॻाल्हि था कयो या ॿिए कंहिं सयारे जी ॻाल्हि था कयो त पढ़ी पेपर ॾिबो आहे छा? जिन इदारनि में कापी नथी हले, महिराण यूनिवर्सिटी जहिड़ा इदारा, सिंध यूनिवर्सिटी जहिड़ा इदारा जिते तव्हां सख़्ती था कयो, सही कापी नथी हले, उते ॿारु पहुचे ई कोन थो। सही उते ॿारु मुंझी थो पवे, जिते तव्हां हुनखे हथु रोकियो कापी न करणी आहे त हुनजो कलम रुकिजी थो वञे त बाबा हाणे त बसि मूंखे अचे ई कुझु कोन थो। सही जेकॾहिं इहो माहौल रहंदो, हुकूमत जो बि हिकिड़े लिहाज़ सां क़सूरु आहे, मुंहिंजे नज़र में वालदेन जो क़सूरु आहे। इंडिविजुअल वरी उहा ई ॻाल्हि असांजी अची वेंदी, हर को माण्हू पाण खे ॾिसे, मां पाण खे ॾिसां, मां पंहिंजी औलाद खे ॾिसां, औलाद खे तरबियत ॾिसां, उन्हनि जी रूटीन ॾिसां, छा था कनि, घर में केतिरी देरि था हुजनि, ॿाहिरि केतिरी देरि था हुजनि। हिकिड़ो नेचुरल हिकिड़ो फिनोमिना आहे, नेचुरल हिकिड़ी तरीक़ो आहे, फितरती तरीक़ो आहे त तव्हांजी तरक़ी थी वेंदी, पढ़ाई वधी वेंदी। सही। रोहिल साहब, जीअं अॼु आहे नौजवाननि जो आलमी ॾींहुं आहे, तव्हां उन हवाले सां असांजो नौजवान जेको आहे हिन वक़्तु मूंखे नथो लॻे त को सुबुह जो जाॻंदो हूंदो, मुश्किल सां को उथंदो हूंदो नौजवान। सही नौजवाननि खे ख़बर बि न हूंदी त आलमी ॾींहुं आहे। नौजवाननि खे मुंहिंजो ख़्यालु आहे इहा बि ख़बर कोन्हे त असां नौजवान आहियूं। मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे, जेको मां जेका हालत ॾिसां थो ॿारनि में, को हेॾे सारे मुआशिरे में, मुंहिंजो हेॾे सारे सोसाइटी आहे असांजी जेका ॼाण सुञाण वारी फैमिलीज़, दोस्त, वास्ते वारा, माइट, स्टूडेंट्स असां ॾिसूं था, ॿारनि में इहो शऊर ई कोन्हे त सुबुह जो सवेर नमाज़ ते, फजर जी नमाज़ ते उथबो ऐं ॾींहुं सुबुह खां शुरू थींदो। ॿार सॼो ॾींहुं सुम्हनि था, राति जो जाॻनि था, ऐं राति जो तव्हांखे रोडनि ते नज़र न ईंदा, हर को मोबाइलनि ते, कंप्यूटरनि ते, सोशल मीडिया ते, हर क़िस्म जी बदमाशी। माना उन सां ज़हन थो ख़राबु थिए, जिस्म बि ख़राबु थो थिए। जिस्म तव्हांजो ज़ाहिर हलचल नथी, उस न ॾिठई, विटामिन डी जी कमी, हॾियुनि जो बुरबुरो थियणु, तव्हांजी ताक़त ख़तमु, हाज़मो ख़राबु, बीमारियुनि जो वधणु। हाणे इहो ॿारु जेसिताईं त हलंदो, जेसिताईं रत ते ऐं तव्हांजे जरासीम जेके माउ पीउ खां मिलिया सिहत वारा उन्हनि ते हलंदो 15 साल 20 साल, उनखां पोइ उहा बि ताक़त ख़तमु थी वञे। पोइ तव्हांजो ॿारु तव्हांखे हिते रोडनि ते, रस्तनि ते नशा पता करण खां पोइ तव्हां अंदाज़ो कयो, कंहिं सिहतमंद माण्हू खे चवंदव न सिगरेट पी, या सिहतमंद माण्हू खे चवंदव शराब पी, त उनखे का सुस्ती हूंदी कोन्हे, उनखे का मथे जो सूरु हूंदो ई कोन्हे जो उनखे मथे ख़तमु करण लाइ उनखे नशो करणो पवे। पर जेकॾहिं नौजवान अॼुकल्ह नशे जे तरफ़ थो वञे त इहो 100% मां चवां थो, इहो लिखी रखिजे त उन्हनि खे कमज़ोरी आहे। जंहिं शइ खे ख़तमु करण लाइ उहो नशो था कनि त थोरो सुकून मिले या मथे जो सूरु घटि थिए। मथे जो सूरु इहा सिहत आहे, सिहत कोन्हे तंहिंजे करे इहो मथे सूरु थियो, कमज़ोरी थी त तव्हांखे नशे जी ज़रूरत पई। इहो माहौल ख़तमु थियणु खपे। मां त चवां थो हुकूमत पाकिस्तान खे राति जो इंटरनेट बंदि करे छॾणु खपे ऑफिशियली। जीअं ॿियूं शयूं बि त कंट्रोल कनि था न, गूगल ते बि त तव्हां सख़्तियूं कयूं आहिनि, गूगल जा बि त किना चैनलनि उनखे रोकियो आहे। राति जो टोटल पाकिस्तान में बैन हुजणु खपे, राति जे 8 वॻे खां सुबुह जे 8 वॻे ताईं सोशल मीडिया बंदि करे छॾियो, इंटरनेट जा कनेक्शन्स बंदि करे छॾियो। घटि में घटि असां एतिरो था करे सघूं, घटि में घटि। उन सां फ़ाइदो इहो थींदो केतिरो अरसो माण्हू जाॻंदो, आख़िर जागी जागी बि सुम्ही पवंदो। सवेर जेको उथे थो, तव्हां ॾिसो न फितरत आहे न, परिंदा आहिनि, जानवर आहिनि, इंसान आहिनि जेके सवेर उथनि था। अच्छा, तव्हां मेडिकली बि ॾिसो त राति जो कुझु शयूं रिपेयर थियूं थियनि जिस्म में। तव्हांजो दिमाग़, तव्हांजे जिस्म, तव्हांजा जेके मेटाबॉलिज़म आहे, तव्हांजा खाधे पीते जा आंड्रा आहिनि, जिस्म आहे, उनजा तव्हांजा मसल्स आहिनि, उहे डेवलप था थियनि। उहो राति असां जागी था छॾियूं। सुबुह जी उस तव्हांखे ज़रूरी आहे। उस तव्हां ॾिसो केॾी ताक़तवर अलाह साईं हिकिड़ी नेमत ॾिनी आहे असांखे। घणनि मुल्कनि में त 6 महीना राति थी रहे, 6 महीना सिज थो हुजे। असां वटि ॾींहं राति अचे थो, 4 मौसम था अचनि। उनजे बावजूदि जेकॾहिं इहो त पोइ हाणे पंहिंजे हथ सां पाण असां कुआड़ी था आणूं। अञा बि वालदेन अखि पटिनि, ॿारनि खे सुबुह जो उथारे तयारु करे तव्हां इदारे में मोकिलियो ऐं इदारे वारनि खां वञी पुछो त छा थो थिए, छो न पढ़ी आयो ॿारु, छो कापी थो ॻोल्हे असांजी, छो थो हरकतूं करे, छो नथो पढ़ियल लिखियल नज़र अचे। सॉरी, पर पेरेंट्स पाण ई नथा उथनि। तव्हां यकीन कयो त
मां सोशल मीडिया ते प्रोग्राम ॾिसां पियो त उन सवाल कयो त ख़ातमुन नबी जो मक़सदु छा आहे, सही त हुन ॿार खे जवान छोकिरो हुयो हा 20 सालनि जो, हुनखे इहा ख़बर कोन हुई त ख़ातमुन नबी जो मक़सदु छा आहे। अच्छा ओ हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कौन है, त हुननि खे इहा ख़बर कोन हुई त हीअ केरु आहे। सही मक़सदु दीन सां असांजी वाबस्तगी इहा आहे त असांखे पंहिंजे आख़िरी नबी जे नाले जी ख़बर कोन्हे, सही असांखे ख़ातमुन नबी जो मक़सदु जी असांखे ख़बर कोन्हे। KPK में 8-10 सालनि जे ॿार खां तव्हां पुछो, उहो तव्हांखे हर ॻाल्हि ॿुधाईंदो, तव्हांखे कलमा ॿुधाईंदो, तव्हांखे सीरत जी का ॻाल्हि तव्हां हुन खां पुछो उहो ॿुधाईंदो। इते बदनसीबी असांजी आहे त पेरेंट्स बि सुता पिया आहिनि ऐं औलाद बि सुती पई। जॾहिं पेरेंट्स नथा उथनि त औलाद खे केरु जॻाईंदो। पेरेंट्स तव्हां यकीन दर्सगाह कयो, उहे ईअं हूंदी। मां निमाज़ पढ़ंदो आहियां त असांजो बुज़ुर्ग हाणे त गुज़ारे वाला जी मग़फ़िरत करे, लाला औरंगज़ेब, त मां निमाज़ पढ़ी फजर जी त पोइ मां ईअं पोयां ॾिसंदो हुउमि, सही त हू मूंखे चवंदो त यार हिकु ॾींहुं मूंखां सवाल कई, तूं पोयां छा ॾिसंदो आहीं, तूं माण्हू ॻणंदो आहीं, छा कंदो आहीं। मां पहिरीं सफ़ में हूंदो हुअमि हमेशह। त मूं चयो लाला मां असल में ॿारनि खे उथारे ईंदो आहियां, त जॾहिं मां निमाज़ पढ़ी सलाम फेरींदो आहियां त पोइ ॾिसंदो त ॿार आया आहिनि या कोन आया आहिनि। अच्छा पर शुक्र अलहमदुलिल्लाह त सही हूंदा आहिनि पोयां। त मूंखे भाकुर पाए ऐं मूंखे गिलनि ते चुमी ॾिनई, मूंखे चई त असां वारा लूसी त सभु सुता पिया हूंदा ओहो वेरी ऐं तव्हां जेको आहे त हीअ त वॾी ॻाल्हि आहे। त तव्हां यकीन कयो, मां सुबुह जो निमाज़ जे लाइ जॾहिं वेंदो आहियां त ॿारनि खे, मुंहिंजा 2 पुट आहिनि, उन्हनि खे उथारे वेंदो आहियां अच्छा ऐं अलहमदुलिल्लाह त उहो निमाज़ में हूंदा आहिनि। सुबुह जो दीन असांजो चए थो त तव्हांजी जेकी रिस्क जी वंड आहे न उहो सुबुह जो थींदी आहे। जॾहिं असां सुबुह जो सुता पिया हूंदासीं त असांखे रिस्क कीअं मिलंदो। सही हीअ जेकी असांजी नसीबनि में या घरनि में जेकी ख्वारियूं आहिनि या जेकी उहा आहिनि बेइतफ़ाक़ियूं आहिनि, उनजी वजह इहा आहे त असां दीन खां परे आहियूं। अगरि असां दीन खे वेझो हूंदासीं पोइ असांखे माउ जी, तक़दुस जी, पीउ जी, भाउ जी, चाचा जी, भेण जी, त उहा असांखे उनजी अहमियत जी ख़बर हूंदी। जॾहिं उनजी अहमियत जी ख़बर हूंदी त पोइ माशरो ज़ाहिर सुधार ॾेई वेंदो। जॾहिं इहा असांखे चाचो मीन्स दुश्मन आहे, भाइटे जो दुश्मन चाचो आहे, मामो जेको आहे उनखे प्यारो आहे, छो त माउ जो रिलेटिव आहे। हालांकि रत जो रिश्तो जेको आहे न उहो चाचे जो आहे, हक़ वधीक हुनजो आहे। पर असांजी सिख्या जेकी आहे, असांजा पेरेंट्स जेके असांखे तरबियत ॾियनि था, त उहो ज़ाहिर उहो चवनि था न त माउ जी कच्छ जेकी आहे त पहिरीं तरबियत कया आहे। हा त बिल्कुलु माउ जी कोशिशि हूंदी आहे त उहो माज़रत सां, हा हा त उनजी कोशिशि हूंदी आहे त उहो पंहिंजे जेके रिलेटिव आहिनि उन्हनि ॾे पंहिंजे ॿारनि जी जेकी उहा तरबियत जेकी आहे उन्हनि जे पासे जी हूंदी आहे। सही त हीअ सभु दीन खां जेको असां परे आहियूं, हीअ सभु हुनजी वजह आहे। त कोशिशि कजे त सुबुह जो निमाज़ पढ़िजे, तव्हांजे हर शइ में अलाह पाक बरकत विझंदो, तव्हांजे रिस्क में बरकत थींदी, तव्हांजे घराने में इत्तेफ़ाक़ मोहबत थींदी। सही दीन चए थो न मिलो, मुसाफ़ा कयो, हिक ॿिए खे तोहफ़ा ॾियो, दीन चए थो, क़ुर चए थो। असां नथा कयूं। महिमान अचे थो त असांजे ॿार निड़ी ते जेके आहिनि त ॿार था वञे, इहे अची हाणे। हालांकि हज़रत अली जो कौल आहे त रिस्क उहो खणी ईंदो आहे, पंहिंजो बि ऐं तव्हांजे लाइ बि। इन ॻाल्हि खे असां नथा सम्झूं। त मां इहो सभु चवंदुमि त दीन सां असांजी जेकी असां परे आहियूं दीन खां, हीउ असांजो वॾो नुक़सानु ई आहे। ॾाढी सुहिणी ॻाल्हि बुनेरी साहिबु। असांजो थियो आहे ब्रेक जो टाइम, त वरी पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू रखूं था। जीअं त नाज़रीन, अॼु नौजवाननि जो आलमी ॾींहुं आहे ऐं नौजवान हिकु क़ौम जो सरमायो थींदा आहिनि ऐं क़ौम अॻिते तॾहिं वधंदी आहे जॾहिं हुनजो नौजवान सुधरियल हूंदो आहे ऐं आज़ादियूं ऐं जेको शऊर आहे उहो नौजवान जे करे ईंदो आहे। इन करे जो नौजवान तालीम में अॻिते हूंदो, हर मैदान में अॻिते हूंदो, बाशऊर हूंदो ऐं उहे क़ौमूं ई तरक़ी कंदियूं आहिनि। इन करे जो नौजवान
क़ौम जो सरमायो थींदा आहिनि। जीअं त नाज़रीन असां था वञूं हाणे ब्रेक ते। इन खां अॻु में जंहिं असांजे प्रोग्राम सुबुह मेराण सां तावन कयो आहे उहा आहे स्किन वाइट, हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं हाणे ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन असांजी जेका ॻाल्हि ॿोल हली रही उन में इहा थोरी ॻाल्हि ॿोल में नी कुझु घणी थी त जेको असांजो अॼु जो नौजवान आहे ऐं ॿार आहे उहो राति जो जागी थो गुज़ारे ऐं ॾींहं जो सुम्ही थो गुज़ारे, त इन में हुनजे तालीम जो बि नुक़सानु थिए थो, पंहिंजो बि उनजी सिहत ख़राबु थी थिए ऐं उहे माशरा कॾहिं बि तरक़ी न कंदा आहिनि जंहिंजो नौजवान ऐं जेके ॿार आहिनि उहे निंडूं कनि ऐं नशा कनि ऐं उहे तालीम तरफ़ न वञनि। इन करे मां पंहिंजे नौजवाननि ऐं पंहिंजी अमड़ियूं जेके मुंहिंजियूं भेणूं मुंहिंजियूं ॻोठनि में मुंहिंजे शहरनि में मुल्क खां ॿाहिरि उहे ॾिसी रहिया आहिनि त उन्हनि खे मां चवंदसि त ख़ुदारा पंहिंजे ॿारनि ते तवजो ॾियो, हुननि खे राति जो सुम्हारियो, ॾींहं जो हुननि खे पढ़ाई या सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायो ऐं हुननि जी जेका आहे जेकी माउ आहे पीउ आहे हुन जहिड़ी दर्सगाह आहे स्कूल या कॉलेज खां पहिरीं माउ पीउ जो जहिड़ी त जेका हुनजी ॿुधाइण आहे हुन जूं ॻाल्हियूं आहिनि उहा दर्सगाह आहे, सिखण जी जॻह आहे। सो पंहिंजे ॿारनि ते तवजो ॾियो। जीअं त नाज़रीन हमेशह जीअं अॼु असांजे सुबुह मेराण प्रोग्राम जे मंच ते ख़ूबसूरत महिमान गॾनि, मां वञा थी हाणे पंहिंजे महिमाननि तरफ़। जी रोहिल साहिबु, तव्हां ॿुधायो जेके असांजा स्टूडेंट आहिनि ऐं टीचर आहिनि हूअ पंहिंजे फील्ड्स में कीअं रहनि त हू कामयाबी तरफ़ वञी सघनि था? असां वटि बुनियाद वरी बि तालीम हुजे त तव्हांजो मुआशरो तरक़ी कंदो। तालीम दीनवी हुजे या दुनियावी ॿई ज़रूरी आहिनि। दीनी तालीम सां तव्हांखे जेका आहे सा पंहिंजी ॼाण मिलंदी पंहिंजे मज़हब जे हवाले सां। सिर्फ़ु इहो न आहे त सिर्फ़ु इस्लाम में लाइ पढ़ो, क्रिश्चियनिटी बि पढ़ो, हिंदुइज़म बि पढ़ो, तालीम ज़रूरी आहे। तालीम सां हर शइ पढ़णी पवंदी। पोइ तव्हांजो फ़ैसिलो तव्हांजे शऊर जे मुताबिक़, तव्हांजी ॼाण जे मुताबिक़, तव्हांजे बैकग्राउंड जे मुताबिक़, तव्हांजे ख़ानदान जे मुताबिक़, तव्हांजो शऊर जंहिं पासे चवे थो उते रहो, पर बुनियाद हुजणु खपे तव्हांजी पंहिंजी सोच ऐं सोच जो जेको सो बुनियाद हुजणु खपे तव्हांजी तालीम। ऐं तालीम सां ई तव्हांखे इहे सोचूं मिलंदियूं त कहिड़ी शइ सुठी आहे कहिड़ी शइ ख़राबु आहे। असां वटां पहिरीं तालीम ख़तमु थी या कई वई, उन खां पोइ तालीम ख़तमु थियण खां पोइ इहो शऊर ई ख़तमु थी वियो त सिहत ऐं बीमार ऐं पंहिंजो ॾोह ऐं सुठे माण्हू में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे। ॾोहारी थियण जो नालो, कूड़ो चवराइण जो नालो, तव्हांखे धोखेबाज़ जो नालो, बुरो लॻण ई ख़तमु थी वियो त ॻाल्हि ख़तमु थी वई। पोइ त तव्हांजे लाइ अछो ऐं कारो बराबरि आहे। जॾहिं तव्हां ॾींहं जो सुम्हिया पिया हो, रोशनी नथा ॾिसो, राति जो तव्हांखे माण्हुनि खे न नज़र अचण में तव्हांखे ख़ुशी महसूस थी थिए त चङो थियो मां ऊंदहि में पियो आहियां, त माना तव्हांजो कॉन्फिडेंस ख़तमु थी वियो। कॉन्फिडेंस ख़तमु थियण खां पोइ उहो मुआशरो किथां तरक़ी कंदो? तव्हांखे दीन जी ख़बर न हूंदी त तव्हांजी आख़िरत कीअं संवरजंदी, दुनिया जी ख़बर न हूंदी त तव्हांखे अॻियां रोज़गार जा मौक़ो किथां मिलंदो, पंहिंजे ॿारनि खे कीअं संभालींदव, शादियूं किथां कंदव, कीअं कंदव, केरु तव्हांखे पंहिंजो जेको आहे ज़िमेदारी ॾियणु महसूसु कंदो त भई हे छोकिरो कमाए खाराईंदो। तंहिंजे करे उहा ॾोह जी असां वटि शिकिल ई मटिजी वई, छो जो तालीम कोन्हे। तव्हांखे ॾोहारी जे लाइ ॾोहारी थियण लाइ तव्हांखे हुन जे सज़ाउनि जा कानूनी ख़बर कोन्हनि। सज़ा थियण सां तकलीफ़ इन करे ख़बर कोन्हे जो जिस्म लाग़र आहे, सिहत आहे ई कान। सिहतमंद माण्हू खे तव्हां जेको राति जो सुम्हंदो हुजे, ॾींहं जो कमु कंदो हुजे, उनखे तव्हां राति जो जाॻायो, वॾी सज़ा हुनजी राति जो जाॻण हूंदी। सिर्फ़ु हुनखे निंड न करणु ॾियो 24 कलाक। हिते तव्हां नशा पता नौजवाननि खे ॾियो, 24 कलाक 48 कलाकनि ताईं बि जाॻंदा रहंदा, छो जो पंहिंजे हाल में ई कोन्हनि। त नौजवाननि लाइ इहो ई पैगाम आहे त नौजवान पाण खे पाण सम्झनि। जेकॾहिं इन ई तरीक़े सां हलंदा रहिया ऐं अलाह करे त उन्हनि खे इहो शऊर हुजे त पाण सोचे सघनि, नथा सोचे सघनि त उन्हनि जा वालिदैन त अञा होश में आहिनि, जिन जा हयात आहिनि, उहे घटि में घटि छा आहे त कड़ी सां मिलियल आहे न। 4 छोकिरा वेठा आहिनि त 4 मुख़्तलिफ़ घर वेठा आहिनि, 4 नौजवान माना 4 मुख़्तलिफ़ घर। जेकॾहिं उहे चारई हिकिड़े ई तरीक़े जा घर आहिनि, हिकिड़े ई क़िस्म जा सोच जा ॿार आहिनि, त उन्हनि में तरक़ी जो या सोच जो बुनियाद ईंदो ई कोन। पर जेकॾहिं कोई हिकिड़ो माउ पीउ इन्हनि चइनी मां कंहिं हिकिड़े ॿार जो माउ पीउ होश करे ॿार खे थोरो तालीम ॾे,
सम्झ ॾे, सोच ॾे, बिल्कुलु। उथण ऐं सुम्हण जो टाइमिंग ॿुधाए, त उहो थी सघे थो हिकिड़ो ॿार ॿियनि टिनि खे ठीकु करे वञे। बिल्कुलु छाकाणि त फितरत असांजी इहा ई आहे, जी, सुबुह जी, जो जाॻणु, राति जो सुम्हणु। हा हा नथा सोचूं, पोइ हाणे नौजवान, अच्छा उहो ॿुधण लाइ हाणे तयारु बि न आहिनि नौजवान। सही तव्हां एज़ अ पेरेंट त ॻाल्हाए सघो था, हा, पर हा। जेकॾहिं उनजे कंहिं उस्ताद, टीचर, कंहिं पाड़े वारे, चाचे, मामे, कंहिं हुनखे चयो न बाबा तुंहिंजी शिकिल ते भला छो फ्रेशनेस कोन्हे, त उहो माॻे अहिड़ी तस्वीर ॾेखारींदो तव्हांखे, आईंदा उहो ॻाल्हाए ई न तव्हां त ॿीहर चओ ई न। ॿीहर चओ ई न। त सही। इहा असांजी तरबियत जी घटिताई हा आहे। बिल्कुलु असांजे घरनि में इहा तालीम न रही आहे त बाबा पीउ खां पोइ चाचो, माउ हा। खां पोइ मासी, इहे शयूं असांखे सोच में रहियूं कोन। सही सही ऐं महांगाई जे करे ऐं तव्हांजे मुआशी ज़िमेदारियुनि जे करे हर को घर हाणे कोशिशि थो करे शादियुनि खां पोइ त नंढड़ा नंढड़ा घर वठो पर अलॻि रहो, जंहिंजे करे तव्हांजो फ्लैट सिस्टम वधियो आहे। सही जॉइंट सिस्टम रहियो ई कोन्हे, ॾाॾे ॾाॾीअ खे ॿार ॾिठो ई कोन्हे, उन्हनि जी ॻाल्हियुनि खे त हुननि ॿुधो ई कोन्हे, त उहो चाचे मामे मासी पुफीअ खे किथां सुञाणंदा। बिल्कुलु बिल्कुलु इहे शयूं असांखे डेवलप करणियूं पवंदियूं, असांखे इहो टास्क खणणो पवंदो। माना जीअं असां आज़ादी जी ॾियारी जी तयारी था कयूं, असांखे इहो हिकिड़े साल जो 2 साल जो अहिड़ो प्रोग्राम रखिणो पवंदो, रिसर्च करणी पवंदी त तव्हांजो मुआशिरो हाणे ठीकु थींदो वार फुटिंग बेसिस ते। तव्हां माण्हुनि जे घरनि में निकिरो, उन्हनि खे हिकिड़े हिकिड़े माण्हू खे सम्झायो त बाबा सिहत जो ऐं बीमारी जो हेॾो फ़र्क़ु आहे, हा नौजवान में ऐं पोड़े में हेतिरो फ़र्क़ु आहे, ॿार में ऐं नौजवान में ही शयूं हुजणु खपनि। असांखे उहा तालीम ई कोन्हे त छा किथां केॾां कंहिंखां पुछूं असां। बिल्कुलु रोहिल साहब, भला तव्हां छा चवंदो त असांजो जेको नौजवान आहे उहो IT तरफ़ कीअं अचे? सॼो IT आहे, जेके मोबाइल था हलाइनि, इहा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, IT एजुकेशन आहे, या हिननि खे असल में असां वटि हाणे कन्वर्ट थी वियो आहे। कंहिं ॿार खे चओ त भई मोबाइल में मूंखे का एप्लीकेशन करे ॾे त मिंट थो करे ॾे, पर हुनखे उहा ई टाइपिंग लाइ चओ त मुंझी पवंदो, प्रिंट कढी ॾे त मुंझी पवंदो, कंप्यूटर ठाहे ॾे त मुंझी पवंदो। सही हाणे असां वञी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी खे या कंप्यूटर खे या मोबाइल खे, इनखे असां पंहिंजी तालीम था सम्झूं। मोबाइल जंहिंखे हलाइणु अचे थो, मोबाइल जा मॉडल्स वधीक ख़बर आहिनि, उहो तालीम याफ़्ता आहे, पर एक्चुअली तालीम इहा शयूं ईजाद कीअं थियूं, इहा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, इहा इलेक्ट्रॉनिक्स आहे, इहा तव्हांजी टेलीकम्युनिकेशन आहे, इहा तव्हांजी मैकेनिकल आहे, इहा तव्हांजी इलेक्ट्रिकल आहे। पर जेकॾहिं उहा तालीम ई कोन्हे त उहा शयूं नयूं नयूं तव्हांजी पैदा ई कोन थींदियूं। तव्हां हितां ॾिसो न, हिते का शइ ईजाद थोरी थी आहे, हिते कहिड़ो मोबाइल असां ईजाद कयो आहे, सभु ॿाहिरां आया आहिनि। ॿाहिरियां माण्हुनि छा कयो आहे, उन्हनि पढ़ियो आहे, डिग्रियूं हासिल कयूं आहिनि, रिसर्च कई आहे, तजर्बा कया आहिनि, जानवरनि ते सिहत वारनि जेके हेल्थ वारनि माण्हुनि जानवरनि ते तजर्बा करे दवाऊं ईजाद कयूं आहिनि। ऐं जेका इंजीनियरिंग आहे या टेक्नोलॉजी आहे, उन्हनि तव्हांजा मुख़्तलिफ़ जेके आहिनि से मॉडल्स ठाहे, उन्हनि खे तव्हां तजर्बे तौर ते रखी, उन्हनि ते वज़न विझी, उन्हनि खे तव्हां हलाए ऐं तव्हांजा फ़ाइदा ॾिना आहिनि मुआशिरे खे। असां इस्तेमालु करण वारा त आहियूं, ठाहिण वारा कोन्हियूं। ठाहिण वारनि में को मसइलो कोन्हे, का वॾी ॻाल्हि कोन्हे, इहे ई सभु शयूं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इहे ई सभु शयूं तव्हांजे हर मीडिया ते उन ते मिली वेंदियूं। तव्हां उहे एक्सेप्ट कयो, उन्हनि ते तयारी कयो, तव्हां पाण साइंसदान ठही वञो। सिर्फ़ु टाइम ॾियण जी ॻाल्हि आहे, ऐं हुन में सीरियस थिए, टाइम ॾिए, सोच उहा रखे, त महिनत वारी सोच रखंदा। असां वटि बसि इहा हाणे हिन खां पोइ लाइनूं जेके लॻनि थियूं असांजी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ते, उहा हाणे ग़रीब गुरबो जेको महिनत सां कमाईंदो, मिस्त्री हो जेको वेंदी ॿाहिरि वञी मज़ूरी कंदो, उहो वेही रहियो आहे त बाबा माई खे मिलंदा 12,000 3,000 मिलंदा त असांजो महीनो गुज़री वेंदो। इहो हाल रहंदो त पोइ मुश्किल आहे, ॾाढी मुश्किल आहे। इलाही ॾुख जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं त ॿार जेको सुम्हनि था देरि ताईं या इहे ॻाल्हियूं। मां हाणे नासिर बुनेरी साहिब खां पुछंदसि त असांजो जेको नौजवान आहिनि या ॿार आहिनि, उन्हनि खे 14 अगस्त कीअं मल्हाइणु खपे, ऐं तव्हां जूं कहिड़ियूं तयारियूं आहिनि 14 अगस्त जे हवाले सां, मल्हाइण जे हवाले सां? सदफ़, मां त इहो चवंदुमि त 14 अगस्त असांजे लाइ हिकिड़ो वॾो ॾींहुं आहे ऐं असांखे हिनखे सेलिब्रेट करणु खपे, पर असांखे खपे त असां बरसातियुनि जो मौसम आहे, शजरकारी जेके असां इहे बाजा वठूं त उन ते हिकिड़ो वणु, हिकिड़ो उनजो ॿूटो वठी अचूं, उहो पोखे छॾियूं ऐं उते दुआ कयूं त हीउ वॾो थिए। छो त असांखे हाणे जेके मौसमी तब्दीलियूं थियूं आहिनि न, त हुन में असांखे हाणे शजरकारी करणु खपे। ऐं जेतिरी वधीक जेकी गर्मी आहे उनजी मेन सबबु इहा आहे त असां वटि वण कोन्हनि। त हिन 14 अगस्त ते मां इहो दरख़्वास्त कंदुमि पंहिंजे नौजवान नसल खां
पंहिंजे बचनि खां त ख़ुदा जे वास्ते बाजा न वठो, जी जी हिकिड़ो फ्लैग वठी छॾियो, उनजो एतिराम कयो, पोइ नालियुनि में पाणियुनि में वहंदा पिया वञनि, 14 अगस्त ख़तमु थी वई त पोइ इन फ्लैग जी का औकात या का इज़त न पोइ जीअं तव्हां यकीन कयो मां नंढे हूंदे खां हिकिड़ो फ्लैग चाढ़ींदुमि पंहिंजे घर जे मथां लॻाईंदुमि। हुन ज़माने में इहे पॉकेट वारा कोन हूंदा हुआ न जॾहिं असां नंढा हुआसीं, त हिकिड़ो फ्लैग मूं वरितो, उन ते मूं जेको आहे त मोतियूं बोतियूं हणी पोइ मां पंहिंजे घर जे मथां लॻाईंदुमि। 14 अगस्त ख़तमु थींदी पोइ हुनखे वेड़े अलाए केतिरा साल मूं हिकिड़ो फ्लैग हलायो। त हिनजो एतिराम बि ज़रूरी आहे अॼु, छो त अगरि असां हिननि फ्लैगनि खे रोडनि ते हणी था छॾियूं ऐं पोइ उनखे लाहियूं न त पोइ इहे जेको आहे त हिनजी बुनीर साहब तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव असांजे ॾिसंदड़नि खे, नौजवान नसल लाइ? मां इहो ई चवां पियो न त फ्लैग जो एतिराम कनि, अच्छा अच्छा इनजी जी जी बेअदबी न थिए। हिनखे जॾहिं 14 अगस्त ते असां लॻायूं था पोइ असांजो फर्ज़ु आहे त हिनखे लाहे एतिराम सां रखूं, भले पोइ साल असां इस्तेमालु अगरि नथा कयूं त न कयूं, पर हिनजो रोडनि ते किचरनि में पोइ इहो रुलंदो न हुजे, हिनजो एतिराम हुजे। रोहिल साहब तव्हां छा मैसेज ॾींदव असांजे नौजवाननि खे जेके तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, असांजी कचहरी ॿुधी बि रहिया आहिनि? नौजवाननि खे त मां पैगाम ॾियां, पर नौजवान वालदेन खे ज़रूरु पैगाम ॾींदुमि त जेकॾहिं उहे जेकॾहिं पंहिंजी अखि हींअर पटिन ऐं सिर्फ़ु अॼु इहो फ़ैसिलो करे वठनि त हिन साल खां वठी हिन जेको आहे सो सीज़न खां वठी असां इहो अहद था कयूं त असांजी औलाद घटि में घटि अणपढ़ियल न रहे। अॼु जो नौजवान वालिद जेको आहे या अॼु जी नौजवान वालदा जेका आहे इहो अहद करे त मुंहिंजा ॿार नंढड़ा आहिनि या अचण वारा आहिनि दुनिया में या अची चुका आहिनि। हाणे ॾिसो असां त पाण खे कटेरे में बीहारण लाइ तयारु आहियूं, असां मां एज़ अ वालिद पंहिंजो कटेरे में बीहण लाइ तयारु आहियां। मूंखां कोई बि सुवाल जवाबु करे, मूंखां कोई बि पुछे त तूं पंहिंजे ॿारनि लाइ छा कयो, त मां हिकिड़ी डिघी दास्तान ॿुधाए सघां थो, हिकिड़ी डिघी जदोजहद ॿुधाए सघां थो त मुंहिंजा ॿार किथां हुया किथां हलिया। कल्ह बि मां हिकिड़ी जॻह ते वयुमि त उते मुंहिंजे नंढड़े जी टीचर मूंखे मिली, अल्हम्दुलिल्लाह उन चयो मां 2-3 ॾींहंनि खां ॾिसां पई त तव्हां हिते अचो था वॉक करण लाइ, त मां सोचियुमि पियो त मूंखां पुछे पई ॿारनि तव्हां अञा किथे पहुता। मूं चयो इहा सिर्फ़ु तव्हांजी महिरबानी आहे। मूं चयो उन टीचर खे चयुमि मुंहिंजो अॼु बि तव्हांखे असां सुठनि लफ़्ज़नि में इन करे यादि कंदा आहियूं त इहा सिर्फ़ु तव्हांजी महिरबानी आहे त असां त ॿार पैदा करे पहुचाए स्कूलनि में फ्रेश ॿार तयारु करे मोकिलिया, सेखारियो तव्हां, ॿार पढ़िया, उहा असांजी तरबियत हुई, घर जो माहौल हो ऐं पढ़ायो तव्हां सभिनी, त तंहिंजे करे तव्हांजी इज़त आहे। त उहो अॼु जो नौजवान जेकॾहिं इहो सम्झे त मूंखे ज़िंदगी अॻियां गुज़ारणी आहे ऐं अॼु जेकॾहिं मां रहिजी वियो आहियां, भला हल ठीकु आहे तव्हांजे वालदेन जी कमज़ोरी हुजे कोताही हुजे उनखे बख़्शे छॾियो। अॼु जो वालदेन जेको उहो नौजवान वालिद जेकॾहिं इहो सोचे त भई मूंखे जेकॾहिं कोताहियूं रहिजी वियूं मां पंहिंजे ॿारनि में उहा कोताही न अचणु ॾींदुमि, इहो हिकिड़ो वॾो असांजो जहाद हूंदो जेकॾहिं अॼु खां पोइ असां इहो फ़ैसिलो कयूं त इंशा अल्लाह ताला अचण वारा 10 साल वॾा आहिनि, 10 सालनि में तव्हां ॾिसंदो मुआशिरे में पॉज़िटिव चेंज अची वेंदी इंशा अल्लाह। सही सही मां थैंक्स कंदसि तव्हां ॿिन्ही महिमाननि जो, तव्हां पंहिंजो यानी क़ीमती टाइम असांखे ॾिनो। जीअं त नाज़रीन हींअर रोहेल साहब ॻाल्हि कई त जीअं वालदेन जी त हू पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियनि ऐं हुननि जा ॿार राति जो जागनि था, ॾींहं जो सुम्हनि था, इहो वॾो अलमियो आहे असांजे क़ौम सां, इहो ख़तमु थियणु खपे। हू पंहिंजे औलाद खे टाइम ॾियनि, हुननि खे ॾिसनि त भई तव्हां छो था राति जो जागो ऐं ॾींहं जो सुम्हो, ऐं जीअं उन्हनि जी केयर कंदा त पाण एजुकेशन तरफ़ माइल थींदा ॿार। ऐं मां पंहिंजे वालदेन खे जेके मुंहिंजियूं भेणूं ॾिसी रहियूं आहिनि ॿाहिरि, हुननि खे चवंदसि त प्लीज़ ख़ुदारा पंहिंजे औलाद खे टाइम ॾियो ऐं ॾिसो हू छा करे रहिया आहिनि, कहिड़ियूं एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहिनि, ऐं हुननि खे राति जो सुम्हणु ॾियो ऐं ॾींहं जो हुननि खे जागणु ॾियो। इहो को नेचुरल अमल आहे। ठीकु आहे न नाज़रीन, जीअं त असांजे हाणे प्रोग्राम जो वक़्तु थो थिए ख़तमु ऐं असांजे प्रोग्राम सुबुह में राण सां जिन ताउन कयो आहे उहा आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो। नाज़रीन असां सां जुड़िया रहंदो, वरी सुभाणे पाण मिलंदासीं। जीअं त हाणे असांखे ॾियो इजाज़त, सदाईं गॾु।